अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ख़ुसूसी प्रोग्राम में सामईन आऊं अवांजो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवांखे भलीकार चवां थो। सामईन हैदराबाद में फ़लसफ़े ऐं ॾाहे ऐं मुफ़क्किर उस्ताद जावेद भुट्टो जी यादि में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां हैदराबाद प्रेस क्लब में तहज़ती मेड़ाको कोठायो वियो। तहज़ती मेड़ाके में जावेद भुट्टो जी तस्वीर आॾो गुल रखे मेणबतियूं ॿारे खेसि भेटा पेश कई वई। मेड़ाके जी शुरूआति लतीफ़ जी वाई सां कई वई। अनवर सोलंगी लतीफ़ जी वाई पेश कई। उन मौक़े ते नामियारे शाइर आकाश अंसारी, इमदाद चांडियो, नफ़ीसा उदबाई, इरफाना मला, जामी चांडियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जावेद भुट्टो न सिर्फ़ु वॾो फ़िलासफ़र हो पर हू अवामी जमहूरी ऐं तबक़ाती तहरीकनि जो हिसो रहियो। जावेद भुट्टो हुजूमनि खां हटी करे तमामु वॾे फ़िक्री कमु कयो। हिन जो विछड़ो ॾात, फ़लसफ़े ऐं फ़िक्र जो विछड़ो आहे। यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मला आयल महिमाननि ऐं सहाफ़ियुनि जी आजा कई ऐं आख़िर में सीनियर सहाफ़ी लाला रहमान समूह आयल महिमाननि जा थोरा मञिया। सामईन ही प्रोग्राम अवांजी समातुन में पेश करे रहिया आहियूं। हिते हुई मारी त लध्यम कर कीणास, जे हिते हुई मारी त लध्यम कर कीणास, अरदास उमर खे वेझो थी वठांस, जे न छॾियाई कि छॾियाई त पंहिंजो अॻु अछांस, मूंखे मलीर सामुए मठी बाह वञास, लाहे लोह लतीफ़ चए हितां हूंदा नास, रबर थी रेड़ियांस सुहारे साणे हले। मुर्शद लतीफ़ साईं जे फ़क़ीरनि जे राग भेटा खां पोइ असां साईं जावेद भुट्टे जे तस्वीर खे गुलनि जी ऐं ॾींहंनि जी भेटा ॾींदासीं। साईं जावेद भुट्टो जिन बि माण्हुनि सां मिलियो, जिन सां दोस्तियूं हुयूं, जिन सां उन वेझड़ाइप हुई ऐं जेकी कुझु हू हुयो, उन जे लाइ लतीफ़ साईं चयो आहे, मुर्शद लतीफ़ साईं चयो आहे त जे तो ॻाल्हाए मां ॿारो चा पुछिया, जे तो ॻाल्हाई मां ॿारो चा पुछिया, उन्ही जी वाई हूंदन वया विसरी, मूं जे पुन्नो से जे हुन मुलाकात, मूं जे पुन्नो से जे हुन मुलाकात, तबाउन विझी रात उन हुननि में रीहो करियो। सभ खां पहिरियां साईं जावेद भुट्टे जीवन साथी ऐं उनजी घरवारी अदी नफ़ीसा उतबाई खे गुज़ारिश पाण खे ॾियो ॿारे ऐं उन खां पोइ दोस्तनि खे सभिनि खे गुज़ारिश आहे, सजण तूं न छॾे जाओ जियां तुंहिंजे आसरे, सजण तूं न छॾे जाओ जियां तुंहिंजे आसरे, सभई सपारूं सूरजूं लहज़े मंझ लटेज, ए हिकिड़ो तूं मोन लटेज, ॿियो रोक मचो तां घोड़ो। ॿियनि ॿारनि जी भेटा उन तस्वीर जे साम्हूं ई उहो माण्हू आहे जेको सिंध जो फिलासफ़र, सिंध जो दानिशवर, सिंध जो सूफ़ी यारवेस माण्हू, जंहिंखे अमेरिका जे अंदरि हिकु कारे माण्हू गोली हणी शहीद कयो, शेख अयाज़ जे चवाणी त मौत कारो उदास हबशी आहे। साईं जावेद भुट्टो उन मौत कारे उदास हबशी जो शिकार थियो। असां सभिनी दोस्तनि चवंदासीं त पांडिया ॿारनि जेके बि साईं जा दोस्त आहिनि, रहिया थी रात सुबुह वेंदे साबरी, लूह लूह मंझ लतीफ़ चे कर तनी जी तात, संधी जोगिया ज़ात ॿे भेरे मान मिले, जोगियड़ा जहान में मूरी ऐं नारी, बुरी जिनवारी या उनजी बि उनवी, अॼु न होता कद में तालब तमारीन, आदेसी उथी विया मरियूं मुंहुं मारीन, जेके जीअ खे जियारीन से लाहू थी लॻे विया,
कन कट कापट कापड़ी कनोचा कन चीर सदा रहन सामहा आशिक उतर हीर जे फना थिया फकीर हलो त तकिया पसू तिन जा कन कट कापट कापड़ी कनोचा कन ढार कन पट कापड़ी कनोचा कन ढार हलन जे हिंगला छॾे बाबू छॾे बार जे कीन कबूलण हार हलो त तकिया पसू तिन जा गुलनि ऐं ॾींहनि वारी रस्म खां पोइ हाणे आऊं तहज़ीती आजाणे जे लाइ दावत ॾींदुसि साईं इकबाल मल्हाह खे त हू पाण अची तहज़ीती आजाणो पढ़नि। साईं इकबाल मल्हाह सदर यूनियन ऑफ जर्नलिस्ट हैदराबाद। साईं इकबाल मल्हाह। जितन पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी ॿियो ॿारींदो केर काहो ॾींहुं खीर। मुंहिंजी भेण नफ़ीसा ऐं हिन पिंडार में वेठल मुंहिंजा साथियो थोरो ई अर्सो गुज़रियो हुयो जो साईं जावेद खे असां तसोफ़ ते ॻाल्हाईंदे ॿुधो ऐं 90 खां पोइ जॾहिं साईं ॻाल्हायो पिए तॾहिं 3 जनरेशन्स हुयूं जिन साईं खे ॿुधो पिए ऐं अॼु जिस्मानी तौर ते साईं जावेद असां विच में न आहे। राति कचहरी पई थी, हिकिड़े दोस्त चयो त छा कमाल जो माण्हू हो जेको माण्हू हुजूमनि में न रहंदो हुजूमनि खां पासाए थो थी। साईं एॾो वॾो फ़िक्री कमु कयो जो अॼु सॼी दुनिया जा सूफ़ी साइंटिस्ट लेखक साईं खे यादि कनि था। ऐं अदी नफ़ीसा ही अव्हां जो दुख न आहे, ही विछोड़ो अव्हां जो विछोड़ो न आहे, ही विछोड़ो दात जो विछोड़ो आहे, फ़लसफ़े जो विछोड़ो आहे, फ़िक्र जो विछोड़ो आहे। असां हिकिड़ो वॾो जॾहिं नज़रियाती सानियो थियो 17 जे इनकलाब दुनिया खे झंझोड़े छॾियो ऐं 90 वारे दौर में वरी असीं दुनिया में इनकलाबी तहरीकूं असीं हेकला थी वियासीं। ऐं असांखे यादि आहे त असीं जॾहिं टुटल ख्वाब खणी साईं जी कचहरीअ में वेहंदा हुआसीं त उत्साह खणी उथंदा हुआसीं। ज़ात का शइ न आहे, जिस्म का शइ न आहे। अलाए केतिरा माण्हू आया विया मरी वञनि था। ही सफ़र फितरत जो हलंदो रहे थो, पर साईं असांखे साबित करे दसियो आहे त ख़्याल तसवर ऐं नज़रिया न मिलंदा। साईं खे साईं असांजे विच में रहंदो, उनजा ख़्याल, उन जूं यादगिरियूं, उन जा लेक्चर्स असांजे विच में रहंदा। ऐं ही गुलनि जी भेट आहे ऐं उन सां ॿरंदड़ ॾीआ असांखे इहो वेसाहजनि था त जेसिताईं ही काइनात आहे, जेसिताईं ही धरती आहे, तेसिताईं ॾींहंनि जी रोशनीअ जा साईं असांजी रहनुमाई कंदो रहे। हड़ में कीन होन उहे हिन न चाढ़िया, सारो ॾींहुं समूंड ते लही सिज वयोन, जॾहिं साईं सबब कयोन तॾहिं सुतड़ थिया सैयद चए। हिन पिंडार मां हिकिड़े दोस्त नौजवान खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची साईं ते ॻाल्हाईंदो ऐं नौजवाननि जो दानिश्वर आहे साईं मसूर शाह, उन गुज़ारिश त पाण अची ॻाल्हाए। सभिनी साथियुनि खे शुभ सलाम। GSM सभ खां पहिरियां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी वॾी महिरबानी जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो त साईं जावेद भुट्टे साहब
ते ॻाल्हि ॿोल रखां। साईं सां का मुंहिंजी वॾी करेस्पॉन्डेंस न हुई, छो जो मां उन जनरेशन सां तालुक़ु रखां थो जेका जनरेशन हिन वेझे अरसे में पॉलिटिकल ऐं पॉलिटिसाइजेशन जो जेको पूरो अमल आहे समाज में उन सां जुड़ी आहे। पर जेका करेस्पॉन्डेंस हुई ऐं उहा तमामु रीसेंट करेस्पॉन्डेंस हुई, ख़ासि तौर ते 2-3 सालनि जी, उन करेस्पॉन्डेंस जो हिकिड़ो इहो पासो ज़रूरु हो त साईं जॾहिं 2-3 सालनि में जेके कचहरियूं कयूं या जेके लेक्चर्स ॾिना त असांजी जेका जनरेशन हुई उन जनरेशन ताईं साईं मुतारिफ़ थियो। इक़बाल मल्हार साहब ॻाल्हि कई पे तसव्वुफ़ वारे उन लेक्चर जी, त उन लेक्चर में 3 जनरेशन एट सेम टाइम साईं खे ॿुधी रहियूं। त उहो 2018 में ई उहो प्रोग्राम थियो जंहिंमें असां सभु हुआसीं। जीअं असां ॻाल्हि कंदा आहियूं कंहिं बि रेफरेंस में यादगिरियुनि जे हवाले सां, इवेंट्स जे हवाले सां, कंहिं माण्हू जे जॾहिं हिन दुनिया मां माण्हू हलियो वञे थो त माण्हूअ जूं जेके यादगिरियूं आहिनि, माण्हूअ जी जेका इन्फरादियत आहे उहा उन्हनि माण्हुनि ताईं रहे थी जेके उन्हनि सां गॾु रहिया। ऐं पोइ वरी जॾहिं उहे माण्हू हिन दुनिया मां हली था वञनि त शायदि माण्हूअ जूं जेके यादगिरियूं आहिनि उहे ज़िंदा कोन थियूं रहनि। जेका शइ ज़िंदा रहे थी, जीअं इक़बाल मल्हार साहब ॻाल्हि कई, उहा रहे थो ख़्यालु, उहो रहे थो माण्हूअ जो कंट्रीब्यूशन, उहो रहे थो तसवुर जेको असां सां ई मुंतकिल थिए थो ऐं असां वरी उनखे वधाए उन में ओसर ॾियारे ॿियनि माण्हुनि ताईं वरी मुंतकिल कयूं था। ऐं पोइ वरी उहो समाज हुजे थो त तव्हां ते डिपेंड करे थो त उहो कीअं थो ॾिसे तव्हांजे कंट्रीब्यूशन ते। बार्थ हिकिड़ी ॻाल्हि चवंदो डेथ ऑफ एन ऑथर जी, त किताब लिखंदड़ जेको आहे जॾहिं लिखी छॾे थो त पोइ हुनजो मौत थो थी वञे। पोइ माण्हुनि ते यादूं तारीख़ में उनखे कीअं कीअं तशरीहूं कंदा हलनि था। हाणे साईं जावेद भुट्टे जे ख़्याल ते, उनजी सोच ते हाणे असां उनखे ॾिसंदासीं, हू कोन थो ॾिसी सघे या हू कोन थो वज़ाहत करे सघे। त असुल जेका अहम शइ आहे उहा आहे त माण्हू जो ख़्यालु रहे थो पियो। जेसि ताईं सवाल आहे त मां कीअं ॾिठो साईं जावेद भुट्टे जे ख़्याल खे या मां कीअं सम्झां थो, त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो त ॾाढी ख़ुशाई ॻाल्हि आहे त असां वटि एतिरो ज़बरदस्त ट्रिब्यूट जेको आहे हिकु उस्ताद खे मिलियो आहे। ऐं छो त मां साईं जावेद भुट्टे खे उनजे अहम हिकिड़े ई शइ खे मां सम्झां थो त हुनजो कंट्रीब्यूशन आहे उहो हुनजो फ़लसफ़े जो उस्ताद हुजण वारो हो। मां हुनखे ॿियो का बि कैरेक्टर या का बि कैटेगरी कोन थो ॾियणु चाहियां, मां हुनखे फ़लसफ़े जे उस्ताद तौरु ई मञता ॾियणु चाहियां थो, छो जो मुंहिंजे न भरिसां इहो सभ खां अहम मामिलो आहे। हाणे जेसि ताईं सवाल फ़लसफ़े जे उस्ताद हुजण जो आहे त साईं जो कंट्रीब्यूशन आहे उहो आहे फ़लसफ़े खे सिंध में ऐं रीसेंट जेका जदीद सिंध आहे उन में इल्म तौरु मुतारिफ़ कराइणु। इहा ॻाल्हि मां गुज़िरियल प्रोग्राम थियो उन में बि इहा ॻाल्हि रखी त फ़लसफ़े खे इल्म तौरु मुतारिफ़ कराइणु ॾाढी अहम ॻाल्हि आहे। असां वटि फ़लसफ़ो जेको पढ़ियो वेंदो आहे सियासी तंज़ीमुनि में, उहो हिकिड़ो ख़ासि महदूद सम्झ हूंदी आहे जेका जंहिंखे असां फ़लसफ़ो चवंदा आहियूं। मिसाल असां वटि जेका पॉलिटिकल कल्चर रहियो आहे उन पॉलिटिकल कल्चर में मार्क्सिज़म खे ई फ़लसफ़ो सम्झो वेंदो आहे। वाह, इहो ई फ़लसफ़ो आहे। जदलियाती मादियत, सोवियत यूनियन जूं जेके चौपड़ियूं हूंदियूं उन्हनि खे ई असां सम्झंदासीं त दुनिया में शायदि फ़लसफ़ो आहे ई, ॿियो कुझु बि कोन्हे। जॾहिं त उहो फ़लसफ़े जी हिकिड़ी महदूद ऐं ख़ासि तशरीह आहे जंहिंखे असां डायलैक्टिकल मटीरियलिज़म चवंदा आहियूं, पर फ़लसफ़ो ईअं कोन्हे, फ़लसफ़ो इलाही वसी आहे। त असां वटि ईअं महदूद अंदाज़ में शयूं ज़रूरु हुयूं, पर फ़लसफ़ो इल्म तौरु जॾहिं हुजे थो त उनजो असरु सोसाइटी ते ॿी तरह थिए थो। उनजो असरु थिए थो ईअं त फ़लसफ़ो जॾहिं इल्म तौरु कंहिं समाज में मुतारिफ़ थिए थो त हू पाण सां गॾु क्वेश्चन खणी थो अचे, छो जो फ़लसफ़े जो जेको कारज आहे उहो सवाल जो जवाबु ॾियणु कोन्हे, उनजो कारज आहे सवाल पैदा करणु, अहिड़ो सवाल पैदा करणु जेको
एग्जिस्टिंग जेको डिबेट आहे सोसाइटी में उन में काया पल अचणु। मिसाल असां वटि डेवलपमेंट जे नाले में छा थो थिए, उहो कल्ह चोॾहीं सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आयो उन में तव्हां ॾिसी सघो था त असांजे पाकिस्तान में सिंध में डेवलपमेंट जे नाले में छा थो थिए। हाणे इन डेवलपमेंट जे चौधारी जेके बहस थो हले उन बहस में हिकिड़ा चवंदा हुआ इहे पैसा जेके हुआ इहे वफ़ाक़ खे मिलणु घुरिजनि, हिकिड़ा वफ़ाक़ खे ॾिना सुप्रीम कोर्ट, हिकिड़ा चवंदा त इहे पैसा जेके आहिनि सिंध खे मिलणु घुरिजनि। यानी बहस असां वटि इहो थो हले। पर फ़लसफ़ो अगरि रियल माना में अगरि को फ़लसफ़ी हुजे थो हिते इहो सुवाल रखे त पहिरें मरहले में छा इहा डेवलपमेंट असांखे घुरिजे जेका माण्हुनि जी ऐं ज़िंदगी जी कास्ट ते थी थिए। इहो सवाल अहम आहे। ऐं फ़लसफ़ो ईअं सवाल कंदो आहे जेको एग्जिस्टिंग डिबेट हूंदो आहे, जेको पावर क्रिएट कंदो आहे, उनखे चैलेंज करे नई डिबेट शुरू कंदो आहे, एक्सपोज कंदो आहे क्वेश्चन खे। फिलोसफी क्रिएट्स द क्वेश्चंस। ऐं जॾहिं साईं मुतारफ़ पे करायो फ़लसफ़ो त मां सम्झा थो उन इहो ई सुठो कार्य जो त हुन सवाल पे जन्मिया। ऐं उहे सवाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं तंज़ीम ताईं महदूद न आहिनि हूंदा, उहे तंज़ीमी विर्छ खां अॻिते हली सोसाइटी में हिकिड़ी डिबेट कंदा आहिनि। मां सम्झा थो साईं जो इहो कंट्रीब्यूशन हो जॾहिं साईं सिंध यूनिवर्सिटी में फ़लसफ़े जो उस्ताद हो ऐं उन ई कंट्रीब्यूशन खे उन ई मामले खे मां सम्झा थो त मंताब ॾियणु घुरिजे ऐं अॻिते वधाइणु घुरिजे उन तनक़ीदी सोच खे, उन फ़लसफ़ियाणी सोच खे। ऐं असांखे इहो सुवाल करणु घुरिजे त हींअर जेका असांजी यूनिवर्सिटियुनि में फ़लसफ़े जो जेका सूरत हाल आहे ऐं जेका कुतड़ियल हालत आहे उहा छो आहे, असां उनखे कीअं बहितर करे सघूं था, इहो बि असां लाइ सुवाल हुजणु घुरिजे जॾहिं असां साईं जावेद भुट्टे ते ॻाल्हायूं था। जेकॾहिं असां ऑनेस्ट आहियूं, जेकॾहिं असां सही माना में कमिटेड आहियूं हुन जे कम सां, ऐं सही माना में जेकॾहिं असां हुन जा शागिर्द आहियूं त हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेको करेस्पॉन्डेंस रही साईं सां, साईं जो हिकिड़ो प्रोग्राम असां कयो 2017 में, उन में साईं ॻाल्हायो इंटेलेक्चुअल ते दानिश्वर छा थी थियो। उन प्रोग्राम जो एतिरो सुठो असर पियो साईं जी टॉक जो, सिर्फ़ु प्रोग्राम जो न, साईं जी टॉक जो अॼु ॾींहं ताईं डिबेट्स में रेफर थींदो आहे त साईं जावेद भुट्टे ॾिठो पिए, कीअं ॾिठो पिए दानिश्वर खे, दानिश्वर छा हूंदो आहे। असां लाइ इहो ॾाढो ज़रूरी आहे त असां इन्हनि सभिनी सवालनि ते हिकिड़े डिबेट ऐं बहस वारे कल्चर खे पैदा कयूं। साईं दानिश्वर खे जीअं असां सभिनी खे ख़बर आहे त दानिश्वर जदीद लफ़्ज़ आहे, जदीद पॉलिटिकल इस्तिलाह आहे। इहो पहिरियां न हो, 19वीं सदी खां पहिरियां इहो न हो। 20वीं सदी जी शुरूआत में हिकिड़ो अफेयर, ड्रेफस अफेयर जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन खां पोइ इहो लफ़्ज़ जेको आहे फ्रांस में मुतारिफ़ थियो। बहरहाल त दानिश्वर खे साईं डिफाइन कयो त दानिश्वर उहो आहे जेको परमानेंटली पंहिंजी ज़िंदगी में परमानेंटली पावर सां टकराए। हिकिड़ो त हुनजी ख़ासियत आहे, पर इहा ख़ासियत त इलाही माण्हुनि में पॉलिटिकल वर्कर में थींदी आहे, मिलिटेंट में थींदी आहे। इहा ख़ासियत हिकिड़े शाइर में थींदी आहे, इहा घणनि माण्हुनि में ख़ासियत थींदी आहे। ॿी हुन हिकिड़ी ख़ासियत जेका उन सां गॾु अहम आहे उहा इहा आहे त दानिश्वर उहो आहे जेको परमानेंटली माण्हुनि लाइ नॉलेज खे प्रोड्यूस करे। हिकिड़ा माण्हू लिखंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि पॉलिसी लाइ, त रियासत खे गाइड करण लाइ, माण्हुनि हुकुमराननि खे मशवरो ॾियण लाइ हिकिड़ा उन लाइ लिखंदा आहिनि। मिसाल हेनरी किसिंजर अगरि लिखंदो त छा लाइ लिखंदो? हेनरी किसिंजर लिखंदो पब्लिक पॉलिसी लाइ, त रियासत ऐं अमेरिका खे पॉलिसी कीअं ठाहिणु घुरिजे, थिंक टैंक लाइ लिखंदो। पर उते इक़बाल अहमद या एडवर्ड सईद जॾहिं लिखंदो त उहो पब्लिक पॉलिसी लाइ कोन लिखंदो, हू सलाह कोन ॾींदो हुकुमरान खे त पोइ हुकुमरान खे हीअं करणु घुरिजे। हू सलाह ॾींदो या हू ॻाल्हाईंदो माण्हूअ सां, अवाम सां, त अवाम खे हीअं करणु घुरिजे। इहो आहे ॿ ख़ासियतूं दानिश्वर जूं, ऐं मां सम्झां थो इहा ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी असांखे इनखे यादि रखणु घुरिजे जॾहिं असां कंहिं माण्हू खे परखियूं था ऐं उनखे दानिश्वर चऊं था। टी ॻाल्हि हिते ॻाल्हि थी ऐं त लिखियल बि आहे त साईं मिस्टिक आहे, सूफ़ी आहे। उन ते मां ॻाल्हि रखंदुसि। जीअं इक़बाल मल्हार साहिब ॻाल्हि कई त 2018 में असां हिकिड़ो लेक्चर करायो साईं जो, लेक्चर न हो बल्कि हिकिड़ी डायलॉग हो तसव्वुफ़ ते, ऐं उन में मां उन खां तक़रीबन 10 खां 12 क्वेश्चन्स कया जिते उन साईं तफ़सीली ॻाल्हायो। तसव्वुफ़ जे हवाले सां मां इहा ॻाल्हि रखणु चाहींदुसि त
साईं जी जेका तसव्वुफ़ जे बारे में सम्झ हुई उहा तमामु एडवांस ऐं यूनिक हुई। उन सां इख़्तिलाफ़ थी सघे थो, उन सां डिबेट बि थी सघे थी ऐं डिबेट सॼी थी हुई, पर उहा जेका सम्झ हुई उहा सम्झ तमामु एडवांस हुई। ऐं जेकॾहिं उहा असांजी कोशिशि पाए उहा ट्रांसक्राइब थिए, असांजी ॿियूं टॉक्स बि आहिनि जेके मैडम शहर उनखे ट्रांसक्राइब कयो आहे, उनखे बुक फॉर्म में ईंदी। तसव्वुफ़ ते जेका साईं जी अंडरस्टैंडिंग हुई उहा वाकई तमामु एडवांस हुई। असां जीअं तसव्वुफ़ खे ॾिसंदा आहियूं पिया, उहे ॾिसंदा आहियूं 17वीं 18वीं सदी जी अक़लियत पसंदी ऐं मादीवाद जेका तहरीक आहे रोशन ख़्याली जी, जंहिंखे साइंसियत पसंदी चइबो आहे, उन निगाह सां असां तसव्वुफ़ खे ॾिसंदा आहियूं। पर तसव्वुफ़ खे जेकॾहिं रुॻो ईअं ॾिसजे, अक़लियत पसंदी सां तसव्वुफ़ खे ॾिसजे, त तसव्वुफ़ खुटी पवंदो, असांजी सम्झ खुटी पवंदी ऐं तसव्वुफ़ खे असां सही कोन सम्झी सघंदासीं। तसव्वुफ़ जो हिकिड़ा ॿिया पासा बि आहिनि जंहिं ते साईं ॻाल्हायो थिए पई। ऐं हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका मां करणु चाहियां थो, साईं पॉलिटिकली त लेफ्ट जो माण्हू हो, तसव्वुफ़ खे साईं माण्हूअ जी सब्लाइम एस्थेटिक ऐं ज़ात वारो जेको पासो आहे उन ताईं महदूद कयो हमेशह। मां हुन खां आख़िरी सुवाल कयो, जेको इन ई ॻाल्हि ते मां पंहिंजी ॻाल्हि खे पूरो कंदुसि, त तसव्वुफ़ खे छा असां सियासी माना में ॾिसी सघूं था? उनखां मां सुवाल कयो, छो त जदीद दौर में मज़हब जी का बि शकिल हुजे उहा पॉलिटिसाइज्ड सूरत आहे। जीअं असां वटि तसव्वुफ़ ख़ुदि पॉलिटिसाइज्ड आहे, जीअं असां वटि गांधी जी सूरत में हिंदुइज़म पॉलिटिसाइज्ड आहे, ईअं ई असां वटि ॿिए जेके मज़हब इस्लाम आहे उहो ख़ुदि पॉलिटिसाइज्ड आहे। त छा तसव्वुफ़ जेको पॉलिटिकल रोल आहे, त साईं हुन ते क्लियरली चयो त जेकॾहिं तव्हां तसव्वुफ़ खे पॉलिटिक्स में आणींदो त तसव्वुफ़ जो पंहिंजो जोर ख़राब थींदो। तसव्वुफ़ हिकिड़ी अहिड़ी सब्लाइम ऐं एस्थेटिक पासो आहे माण्हूअ जो, जेको माण्हू कल्चरली जॾहिं तसव्वुफ़ जो राग ॿुधे थो, सूफ़ी राग ॿुधे थो, त माण्हू किथे न किथे हिकिड़ी कलेक्टिव सेल्फ सां कनेक्टिविटी जो हिकिड़ो अहसासु पैदा थिए थो, ऐं उहो अहसासु सिर्फ़ु आर्ट में ई इज़हारे सघिजे थो। ही उनजो हिकिड़ो पासो आहे जेको जेसिताईं महदूद करणु घुरिजे तसव्वुफ़ खे, पॉलिटिकल आइडियोलॉजी तौर ते हुनखे असां न ॾिसूं, या नसर में जॾहिं असां हुन ॾिसंदासीं, इहा हिकिड़ी सम्झाई जेका मां ऑनेस्टली रखणु चाहियां थो। हा, उन सां असां इख़्तिलाफ़ करे सघूं था, उन ते असां ॿिया तसव्वुफ़ जा खोड़ सारा डायमेंशन्स आहिनि जंहिं ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। त साईं जो जेको पासो हो तसव्वुफ़ वारो इहो, ऐं मां सम्झां थो त साईं जेको नीट्शे एक्सिस्टेंशियलिज़म ऐं तसव्वुफ़ खे जेको मिलाए करे पेश कंदो, त इहो तमामु निरालो एडवांस पासो आहे। जॾहिं असां वटि उहे लिखतूं ईंदियूं त साईं रीडिस्कवर बि थींदो, छो जो इलाही माण्हू आहिनि तारीख़ में जेके पंहिंजे मौत खां पोइ सही माना में सुञाता वेंदा आहिनि। त ईअं बि आहे त साईं जी जॾहिं लिखत ईंदी त असां लाइ वधीक आसानी थींदी त असां पंहिंजी राय ॾेई सघूं ऐं उन फ़िक्र खे परखे बि सघूं, ऐं उनजो जेको सही माना में जेको असरु हूंदो उनखे बि ॾिसी सघूं। तव्हां सभिनी जी सावड़ मुंहुं जी सरतियूं जे ॾिसो सभई, सावड़ मुंहुं जी सरतियूं जे ॾिसो सभई, त सुख थी सुम्हो की न की वर पासो ॾेई, मुंहं अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी, घिड़िया से चढ़िया ईअं अथई मैं मते महराण में पो टिपो ॾेई, त मेहार मिले संभूड़ो सीणा हसे, मेहार मलाहन खे उभो आछे अछ, अदाइनी पार जा अदाइनी मेहार मलाहन खे उभो आछे अछ, आऊं पुण विझा हथड़ा ऐं पुण विझो रछ, मन के कुंड कुड़छ हुन सलामत सिपरी। साईं जे नौजवान जे ॻाल्हाइण ऐं डिस्कस बहस खां पोइ साईं नौजवान पाण फ़लसफ़े शागिर्द आहे, फ़लसफ़े डिपार्टमेंट में पढ़ंदो आहे। उन खां पोइ आऊं हाणे जंहिं दोस्त खे त घुराईंदुसि उहो साईं जावेद भुट्टे सां गॾु पढ़ियो आहे ऐं साईं सां गॾु उन सियासत बि कई आहे। असांजो दोस्त आहे सागर समेजो, जेके आउं चवंदुसि त पाण अची साईं ते ॻाल्हाए। सागर समेजो, असल में असां पंहिंजो ॾुख पंहिंजो पाण सां उड़णो लाइ कठा। यादि जो ॾुख एतिरो आहे जंहिंखे ईअं ॻाइजे जीअं लतीफ़ जा ॻाइणा कारा कपिड़ा पाए सॼी ज़िंदगी ॻाईंदा रहिया आहिनि,
ऐं ॻाईंदा रहनि था। जावेद जो केतिरो ई दुख आहे। या थी सघे थो आउं इहो महसूसु कंदो हुजां जो असांजी एसोसिएशन जावेद सां मुंहिंजी एतिरी रही आहे जो 1.5-2 साल हिकिड़े ई कमरे में गॾु रहंदा हुआसीं ऐं सदाईं गॾु हूंदासीं। इन अरसे में ॾींहुं राति गॾु हूंदासीं। मूंखे यादि न आहे त कॾहिं तमामु का अहिड़ो मौक़ो हूंदो जो मां अकेलो केॾांहुं निकिरी वियुसि या जावेद करे अकेलो केॾांहुं निकिरी हुजे। मुंहिंजो कमु हूंदो, मूंखे का असाइनमेंट हूंदी, जावेद चयोसि मूंखे हेॾां वञिणो आहे, हलंदे, चवंदो हलबो। जावेद जो कमु हूंदो हलबो। इहे 1.5-2 साल जेको जावेद सां रहणु थियो, इहो तसलसल हिकिड़ो असांजे रिश्ते जो ऐं उनखां पोइ हिकिड़ो ज़ाती ऐं नज़रियाती तलक जेको हो उहो त पोइ रहियो ई रहियो। जावेद फिलासफ़र हो, जावेद टीचर हो, रुगो फिलासफ़ी जो न। जावेद खां मूं छा सिखियो? मां त केमिस्ट्री पढ़ंदो, साइंस जो शागिर्दु, सियासत कंदो हुउसि। मुंहिंजे अॻियां मुंहिंजी ज़िंदगी जो हिकु रोड प्लान हुयो, रोड मैप हुयो। जावेद वटि संस ज़ाती ज़िंदगी लाइ को बि रोड मैप कोन्हे। हुनखे हू पढ़णु हुयो। जीअं हू पैदा ई थियो हुजे, हुनखे पैदा थियो पढ़ण लाइ, हू पैदा थियो इल्मु हासिलु करण लाइ, हू पैदा थियो दानिश खे परखण लाइ। सॼी राति पढ़ंदो हो। जावेद राति जो कोन सुम्हंदो, पोइ राति जो सुम्हण जी आदत नफ़ीसा विधी हुई त ॿी ॻाल्हि, पर अॻे कोन हुईसि। सॼी राति जाॻंदो, पहिरीं त कचहरियूं कंदो, जे दोस्त हूंदा कचहरियुनि वारा त सॼी राति कचहरी हलंदी, खिल लॻो। जावेद हिकिड़ो पंहिंजी ज़ात में तमामु डिसिप्लिन माण्हू हो। हू डेली सुबुह जो उथी शेव कंदो, वेंदो। जेके असां वटि दानश्वर ॾाह माण्हू जेके आहिनि उहे ईअं न कंदा, छो चवंदा आहिनि उहे शायदि सम्झंदा आहिनि त दानश्वर हुजण जो हिकिड़ो निशानी इहा पए त उनजा वार वधियल हुजनि, वेंदल न हुजे, ॾाढी थोरी वधियल हुजे, ईअं न हूंदा। डेली सुबुह जो उथंदो, जंहिं वक़्तु उथंदो, सुबुह जो माना जंहिं वक़्तु उथंदो, वेंदो, पंहिंजी शेव कंदो ऐं इस्त्री थियल कपिड़ा पाईंदो। इस्त्री थियल कपिड़ा पाईंदो। कपिड़ा थोरा हूंदा असां वटि, हिकिड़ो जूतो हूंदो, 2 पैंटूं, 2 शर्टूं, बसि इहे हूंदियूं, पर धोतल साफ़ सुथरियूं पाए। ऐं पोइ जॾहिं हीउ जावेद निकिरंदो हो त माण्हू जावेद जी चाल वांगुरु हलण जी कोशिशि कंदा। यूनिवर्सिटीअ में जावेद कॾहिं कॾहिं ईंदो, क्लास में यूनिवर्सिटीअ में कॾहिं कॾहिं ईंदो। पोइ आउं चवंदुसि जावेद खे त तूं मेडिकल छॾे, 3 साल में मेडिकल कोटा पूला मेडिकल कॉलेज मां छॾे आयो कराची में, फिर सुबुह पढ़णु। कंपाउंडर जो पुटु डॉक्टरी छॾे फिर सुबुह पढ़णु आयो। पोइ जावेद पाण ते वॾा टहक ॾींदो, चवंदो मुंहिंजो बाबा कंपाउंडर जो तमामु जेको वॾो ख़्यालु अचीवमेंट ऐं जेको पंहिंजी मेराज सम्झो त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए। जीअं तपेदार जेको आहे उहो चवंदो त मुंहिंजो पुटु डिप्टी कमिश्नर थिए। त पोइ जावेद में वॾा टहक ॾींदो त आउं बाबा खे चीट करे मेडिकल छॾे आउं फिलासफ़ी थो पढ़ां। जावेद जो फादर ऐं जावेद जे विच में मुंहिंजे ख़्याल में पहिरियों प्यार ऐं पहिरीं दोस्ती जावेद जी पंहिंजे पीउ सां हुई। ऐं चई पोइ खिलंदो त उनखे जॾहिं मूं इहा ॻाल्हि ॿुधाई त उहो एॾो हुन वटि वॾा टहक ॾिना, पर चई त मुंहिंजे पीउ जे टहकनि में जेको दर्दु हो चई उहो आउं ते सम्झी सघियसि, पर हुन वॾा टहक ॾिना। मूंखे ॾाढो ख़ुशि थी, चई बाबा इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, जो तूं मेडिकल छॾे तूं फिलसफ़ो पढ़ण थो चाहीं, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। पर उहो सम्झंदो त हुनजे पीउ खे उनजी जेका आहे उहा केतिरो पेन फील कयो हूंदो। बहरहाल त मूं चयोसि तूं हाणे मेडिकल छॾे भला फिलसफ़ो पढ़ त सही न। पोइ जावेद चवंदो त फिलसफ़ो एक्चुअली फिलसफ़ो त पढ़ां, पर मुंहिंजो जेको फिलासफ़ी जो डिपार्टमेंट आहे उहो फिलासफ़ी जो एक्चुअली डिपार्टमेंट न आहे, उहो डिपार्टमेंट आहे हिस्ट्री ऑफ फिलासफ़ी जो। त हाणे हिस्ट्री ऑफ फिलासफ़ी आउं छा पढ़ां, मूं त सभु पढ़ी चुको आहियां। पोइ जंहिं जावेद क्लास में वेंदो हो त उन ॾींहुं उस्ताद क्लास कोन वठंदा, फिलसफ़े जा जेके उस्ताद हूंदा उहे क्लास न वठंदा। सिर्फ़ु हिकिड़ो उस्ताद हूंदो
जंहिंजो नालो हूंदो ज़फ़र हसन आरिफ, उहो क्लास वठंदो ऐं उहो उन दौर में लेफ्ट जे शागिर्दनि जो पॉपुलर टीचर हूंदो, न रुॻो फ़िल्सफ़े डिपार्टमेंट पर सभिनी डिपार्टमेंट जा जेके लेफ्ट जा शागिर्द हूंदा उनजो आइडियल हूंदो। उहो पंहिंजे आख़िरी वक़्त में 70 सालनि खां पोइ उहो MQ में शामिलु थियो ऐं मारिजी वियो, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। पर तव्हांखे इहा बि ॿुधायां ॻाल्हि जंहिंजो आई विटनेस आहियां, त MQ जो बुनियादु बि डॉक्टर ज़फ़र ई रखियो। MQ जे बुनियादु रखंदड़ में पाइनियर्स में जेको मेन माण्हू हो उहो डॉक्टर हसन ज़फ़र हो। बहरहाल पोइ जावेद जो गुज़र सफ़र कीअं हले उन लाइ जावेद सिंधी लैंग्वेज टीचर जी नौकिरी कई। पोइ जावेद 2 वॻे उथंदो, 2-2:30 वॻे उथंदो, शाम जो स्कूल हूंदो, पोइ वेंदो हुते पढ़ाइण। पर हूंदो ईअं हो त कॾहिं कॾहिं वेंदो हो। पोइ महीने ते जावेद खे कॾहिं 20 रुपया मिलंदा पघार, कॾहिं 30 रुपया मिलंदा, कॾहिं 40 रुपया मिलंदा, कॾहिं 50 रुपया मिलंदसि। त उहो जेको उते जो हुयो हेडमास्टर, उहो चङो माण्हू हुयो, उहो जावेद खां तमामु घणो इम्प्रेस हुयो। उहो उन चए त हाणे तोखे नौकिरी मां नथो कढायां, बाक़ी हाणे तूं जंहिं ॾींहुं ईंदे उन ॾींहुं जो पघार तोखे मिलंदो, पोइ जेतिरा ईंदे महीने में तोखे पघार मिलंदो। पोइ तॾहिं जावेद हुते मिसाल टीचर थियो त हुते 2-3 फीमेल टीचर हुयूं जेके बि न ईंदियूं हुयूं, पर पोइ जावेद जे वञण खां पोइ उहे रेगुलर थी वियूं, छो त उन्हनि खे इहो हूंदो त जावेद ईंदो त असांजी कचहरी कंदुसि, ऐं उहे जावेद जूं फैन हुयूं। ऐं ईअं जावेद जूं फैन जेके हुयूं सॼी यूनिवर्सिटी जूं हसीन छोकिरियूं सभु उन्हनि जूं फैन हुयूं। पोइ जावेद खां स्पेशल टाइम वठंदियूं हुयूं त सुभाणे फ्रेंड जॻह ते मिलूं, मानी बि गॾिजी खाऊं, कचहरी बि कयूं। जावेद चवंदो ओके, इनकार हुन वटि हूंदो ई कोन, कंहिं ॻाल्हि जो इनकार कोन हूंदो, यस ओके तुम्हारो ॿिए ॾींहुं हुनखे ॻाल्हि विसरी वेंदी हुई। वरी हफ़्ते खां पोइ जॾहिं किथे वो छोकिरी टकरी वई तो जावेद साहब आप नहीं है, बोले मैं तो यार भूल गया, फिर नेक्स्ट टाइम भूल गया। तो जब जावेद ने मुझे जब पता चला कि जावेद नफीसा से शादी कर रहा है तो मुझे ये बात बड़ी अनहोनी लगी। जावेद जिसको किसी चीज़ में इंटरेस्ट नहीं था, उसको शादी बनाना, बच्चे पैदा करना और ज़िंदगी में कोई पैसा कमाना, कोई गाड़ी बंगला, कोई मिल्कियत बनाना, उसका तो कोई शौक ही नहीं था। वो तो इस काम के लिए पैदा ही नहीं हुआ था, वो तो सिर्फ पढ़ने के लिए पैदा हुआ था, और दोस्तों के साथ वो जो पढ़ता था वो शेयर करने के लिए पैदा हुआ था, वो तो म्यूज़िक सुनने के लिए पैदा हुआ था। वो जावेद शादी कैसे कर रहा है? तो मैंने कहा शायद जावेद से भी ज़्यादा कोई नफीसा बड़ी फनकार होगी, इसलिए अब वो मजबूर हो गया है। तो उसने ये काम किया और मुझे बड़ी हैरत हुई। और दूसरी मुझे हैरत तब हुई जब वो मुझे पता चला कि जावेद ने सिगरेट छोड़ दिया, दारू भी छोड़ दिया। इस बात में मुझे बड़ी हैरत। मैंने कहा नफीसा तो ऐसा नहीं कर सकती, क्योंकि जब नफीसा से पहली मेरी मुलाकात हुई थी कराची प्रेस क्लब में, तो गालिबन हो सकता है मैं भूल रहा हूँ कि नफीसा सिगरेट पी रही थी और इसकी इतनी लंबी एक चाबी थी जो हमारे घर में ऊँट को जो ताला लगाते हैं, उसको जंजीर लगाते हैं, ताला लगाते हैं, तो इतनी एक बड़ी चाबी थी, वो इस तरह उसके होते हैं, वो ऊँट के उसी, तो वो चाबी इसके हाथ में थी इतनी लंबी। तो मुझे क्यूरियोसिटी हुई कि ये कौन खातून है और इतनी बड़ी चाबी लेकर बैठी है। तो मैं जाके इसके पास बैठ गया। मैंने कहा ये चाबी किस चीज़ के लिए है? मैंने सुना हो सकता है कि इसका कोई ऊँट घर में पाला हुआ, लेकिन उसने कहीं नहीं, हमारे बाहर के दरवाजे की चाबी है, जो मेरे दादा के ज़माने का ताला है, उसके लिए चाबी है ये। तो फिर मुझे पूछा कि आप अपना तारुफ कराएं, तो मैंने कहा सागर से नहीं। नफ्स ने कहा आप जावेद के दोस्त हैं? मैंने कहा मैं जावेद का दोस्त। तो जब फौजिया का ये वाक़या हो चुका था तो उसमें जावेद अपनी बहन की इंसाफ के लिए लड़ रहा था। उसके सामने कोई दुश्मन नहीं था, उसके सामने कोई कातिल नहीं था, उसके सामने सिर्फ अपनी मासूम बहन के लिए इंसाफ की तलाश थी, और उस इंसाफ की तलाश में नफीसा ने उसका साथ दिया, और फिर उसका जो असर था वो जावेद को चेंज किया और जावेद और नफीसा की शादी हुई। तो फिर जब ये सिगरेट छुड़ाने की बात हुई तो मैंने कहा ये नफीसा तो नहीं कर सकती, लेकिन वो छोड़ दिया सिगरेट, उसने और भी चीज़ें छोड़ दी उसने। और
یہ اس کی صحت کے لیے تو اچھی تھی، لیکن پتہ نہیں کہ اس کی جب وہ پڑھتا تھا اور جب وہ سگریٹ پیتا تھا اور کتاب پڑھتا تھا تو وہ بولتا تھا کہ میں بہت انجوائے کرتا ہوں، جب کتاب پڑھنے بھی انجوائے کرتا ہوں اور سگریٹ پیتے بھی بہت انجوائے کرتا ہوں. تو ہو سکتا ہے کہ اس کے ذہن میں یا بیویاں پھر وہ رنگ بھی بدلتی ہیں نا، شادی کے بعد بیویاں بن جاتی ہیں. محبوبہ جب بیویاں بنتی ہیں تو پھر انسان ذرا مشکل میں آ جاتا ہے. تو مجھے نہیں تو امید ایسی ہوگی نہیں، نفس ایسی نہیں ہوگی، لیکن بس اس کے ذہن میں آ گیا ہوگا خیال ایسا نہیں کرنا ہے. جاوید کو سچ کی تلاش تھی. جاوید سچ کی بنیادیں تلاش کرتا تھا، ہر چیز میں وہ تلاش کرتا تھا، ریسرچ کرتا تھا. ہم سیاست، ہمیں سنائی گئی کہ سیاست ایسی ہوتی ہے، ہمیں بتایا گیا کہ کمیونزم ایسا ہوتا ہے، ہمیں یہ بتایا گیا کہ سوشلزم ایسا ہوتا ہے، ہمیں یہ بتایا کہ صوفیزم یہ ہے. جاوید کی اپروچ ڈفرنٹ تھی. وہ خود جا کے ریسرچ کرتا تھا، جو مواد اویلیبل ہوتا تھا وہ مواد پورا پڑھ کے پھر وہ اپنی رائے کام کرتا تھا. وہ کسی دوسرے کی رائے پہ آنکھیں بند کر ہماری طرح وہ اعتبار نہیں کرتا تھا. جب وہ اس کی اپنی رائے قائم ہو جاتی تھی تو وہ اس کو اپنی سندھ کے حالات اور سندھ کے کلچر اور سندھی لوگوں کی جو پرابلمس میں سیاسی، معاشی اور جو ذاتی، اس کو آپ روحانی بھی کہہ سکتے ہیں، تو وہ پھر ان کو اپلائی کرتا تھا اس کے اوپر. پھر وہ بحث کرتا تھا کہ کیا اس طرح اگر یہ چیز کو اس طرح سے لیا جائے تو کیا یہ ایسی ہو سکتی ہے. تو وہ سوال حل بھی کرتا تھا، سوال سوچتا بھی تھا، سوال کرتا بھی تھا، شیئر بھی کرتا تھا. تو سچ کی تلاش تھی اس کو. اور دوسرا اس کو یہ تھا کہ زندگی میں خوش کیسے رہا جائے. خوشی، زندگی میں خوشی کیسے آتی ہے؟ کیا زندگی میں خوشی پیسوں سے آتی ہے، یا کیا زندگی میں خوشی جو ہے وہ سیاسی کوئی عہدہ لے کر خوشی ہوتی ہے، یا زندگی میں کوئی بڑا نوکری کا عہدہ لے کر انسان خوش ہو سکتا ہے، یا زندگی میں انسان جو ہے وہ کھا پی کر کوئی خوش ہو سکتا ہے. تو خوشی کی چیز کیا ہے، وہ اس کو تلاش تھی. تو جاوید کے سامنے جو خوشیوں کے پیرامیٹرز ہم تلاش کرتے ہیں کہ اگر گاڑی آ گئی، اگر بنگلہ آ گیا، اور اتنی زمین آ گئی، اتنی پیسہ آ گیا تو ہم خوش ہو جائیں گے، اس کے لیے یہ پیرامیٹر بالکل بھی نہیں تھا. اس کے لیے خوشی کا پیرامیٹر یہ تھا کہ غیر معمولی حالات میں، ایب نارمل حالات میں انسان نارمل کیسے رہے. ایب نارمل صورت حال میں وہ چاہے کوئی بھی ہو سکتی ہے، پولیٹیکل بھی ہو سکتی ہے، گھریلو بھی ہو سکتی ہے، سماجی بھی ہو سکتی ہے. ایب نارمل حالات میں آدمی نارمل کیسے رہے اور آدمی خوش کیسے رہے. اور اس کے ساتھ ساتھ، خوشی کے ساتھ ساتھ جاوید کہتا تھا خوشی سیٹسفیکشن کے بغیر ادھوری ہے، اور خوشی کا لمحہ وہ آپ کے لیے ایک طویل سیٹسفیکشن نہیں لاتا. تو وہ اس خوشی کو پھر اس کو کرٹیکل انالیسس اس کی کرنی پڑے گی. اور دوسرا جاوید کا تھا کہ میننگ فل لائف اور کنٹریبیوشن. ہماری لائف جو گزر رہی ہے ہمارے لیے تو بہت فرسٹ کلاس ہے، خوشی والی لائف ہے اور سیٹسفیکشن بھی ہے، لیکن اس کی جو ہے وہ کنٹریبیوشن کیا ہے، سماجی طور پہ اس کی کنٹریبیوشن کیا ہے. اگر سماجی طور پہ اس کی کنٹریبیوشن اچھی ہے تو پھر اچھی چیز ہے، اگر سماجی طور پہ وہ کچھ نہیں کر رہی تو پھر کچھ بھی نہیں. تو یہ ساری تھی، مطلب میں اس کو پوری چیزیں تو میں نہیں بتا سکتا کیونکہ میں نے کافی اس پہ لکھا بھی ہے، میں نے چھوٹی چھوٹی چیزیں لکھی ہیں، دوستوں نے پڑھی ہوں گی. مطلب جاوید کے لیے جو کوئی بھی کنفیوژن سمجھتا ہے تو وہ ایک چیز ذہن میں رکھ لے کہ جاوید کہتا تھا کہ لائف جو ہے وہ دو چیزوں کے بیچ میں ہے، ایک کنفیوژن اور دوسری کلیئرٹی. لائف کنفیوزڈ ہے، مینس اگر ایک آدمی
मिसाल के तौर पे वो कोई फिलासफी उसको फॉलो करता है, कोई भी फिलासफी उसको फॉलो करता है, या कोई बिलीफ है या कोई आइडियोलॉजी है उसको फॉलो करता है, तो उसको चाहिए कि वो सुनी सुनाई बातों पर अमल न करे, वो उस पूरी फिलासफी के को अटेंड करे, उसको पढ़े, उसके बाद वो अपनी सोच में क्लैरिटी पैदा करे। तो जावेद का मेन सब्जेक्ट था कि लोगों में कन्फ्यूजन नहीं होनी चाहिए, किसी भी हवाले से कन्फ्यूजन नहीं होनी चाहिए। तो जहाँ भी वो बैठता था, जहाँ भी हमारे मतलब दोस्त बैठते थे, तो वो जहनों से कन्फ्यूजन दूर करने की कोशिश करता कि ये कन्फ्यूज नहीं होना चाहिए। जिस तरह हमारे यहाँ ऐसे है, ये कुछ एक ही वक्त वो सूफी भी हैं, एक ही वक्त वो जो है मजहबी भी हैं, एक ही वक्त वो नेशनलिस्ट भी हैं, एक ही वक्त वो इनकलाबी भी हैं, सब कुछ हैं। तो जावेद कहता था कि इंसान जो भी करता है वो क्लियरिटी के साथ करे, कन्फ्यूजन के साथ न करे। तो लाइफ को कन्फ्यूजन से निकाल के क्लियरिटी की तरफ आना चाहिए। और वही सारी जिंदगी जावेद पढ़ता रहा, कचेरियाँ करता रहा, लोगों को बताता रहा और खुद भी अपने आप को डेवलप करता रहा। तो उस जमाने में जावेद मासिज्म, सूफीज्म और नेशनलिज्म का एक कोई मिला जुला गजल नमूनो हो। वो पॉलिटिकल फिलासफी जेका है उनकी मासिज्म हो, ऐं सूफीज़म हुनखे अटैक कंदो हो, सूफीज़म हुनखे अटैक कंदो हो फॉर बिलीवर। वो बिलीवर न हो। मुंहिंजी जेसि ताईं ॼाण आहे या मुंहिंजी जेसि ताईं एनालिसिस आहे त जावेद सूफीज़म जो बिलीवर न हुयो। बिलीवर हुजणु ॿी ॻाल्हि आहे, नॉलेज रखणु ॿी ॻाल्हि आहे, ऐं सुवाल जा जवाब कंहिं मौज़ू सां लाॻापियल सुवाल जा जवाब ॾियणु ॿी ॻाल्हि आहे। या असां उस्ताद आहियूं, क्लास में वञूं था, माण्हू सुवाल पुछनि था, सुवाल जो जवाब था ॾियूं। किथां था जवाब ॾियूं? जेको रिकॉर्ड आहे, जेको किताबनि में लिखियलु आहे, जेको दानिशनि लिखियो आहे, जेको ॾाहनि लिखियो आहे, टीचरनि लिखियो आहे, उहो असीं उनखे जवाब था ॾियूं। उनजो मतिलबु असुलु इहो कोन्हे त असां उनजा वकील आहियूं या असां उन में बिलीव बि कयूं था। असांजो बिलीव ॿियो कोन हूंदो, पर असां जेके ॻाल्हि माण्हू जो ॻाल्हि करे थो उहा ॻाल्हि सुवाल जो जवाबु आहे। त ईअं जावेद मुंहिंजी नज़र में हिकिड़ो अथीस्ट सेकुलर माण्हू हुयो। सिंध सां हुनखे प्यारु हुयो, सिंध जी शाइरी सां हुनखे प्यारु हुयो, सिंध जे माण्हुनि सां गॾु प्यारु हुयो, पर उन सभिनी सां गॾोगॾु हू ग्लोबल सिटीज़न हुयो ऐं सॼी दुनिया खे जावेद इंसान ज़ात जो, न रुगो इंसान ज़ात जो, पर जावेद सॼी ज़िंदह जेके शयूं आहिनि उहो चवंदो हो त हीअ दुनिया सभिनी साह वारनि जी दुनिया आहे, रुगो माण्हुनि जी दुनिया न आहे, रुगो इंसान जी दुनिया न आहे। हीअ दुनिया सभिनी साह वारनि जी दुनिया आहे जंहिंमें वण बि अची वञनि था। ऐं इंसान त पोइ हिन धरती जेको घर आहे सभिनी साह वारनि जो, जावेद चवंदो हो त इंसान इन जो फॿाईंदड़ आहे, हिन धरती ते कब्ज़ो कंदड़ आहे। जीअं माण्हू चवनि था त भई नांग खे बि न मारियो। हाणे असांजे थर में जेकॾहिं माण्हू चयो नांग खे न मारियो त माण्हू चवंदा कहिड़ो बेवकूफ़ माण्हू, पर छो त हू साह वारो आहे ऐं हुनजो हिन धरतीअ ते ओतिरो ई हक़ आहे जेतिरो हिकिड़े इंसान जो हक़ आहे। इन वणनि जो बि धरती ते एतिरो ई हक़ आहे जेतिरो इंसान जो हक़ आहे। त एक्चुअली जावेद हिकिड़ो नेचुरलिस्ट बि हो। अथीस्ट ऐं दावे सां चऊंसि सेकुलर जावेद हो। ऐं इन्हनि सभिनी जावेद जेको म्यूज़िक ते मां लिखियो आहे कल्ह, जेको जावेद म्यूज़िक सां जेको मुहबत हुई हुनजी, उहा कमाल जी मुहबत। जॾहिं हू म्यूज़िक जो हिकिड़ो असां ते जुनून सुवार थियो त पोइ असां उन म्यूज़िक खे कंट्री वाइज़, जेनर वाइज़ असां उनखे ॿुधणु शुरू कयोसीं। पोइ हफ़्तनि जा हफ़्ता असां हिकिड़े म्यूज़िशियन खे पिया ॿुधंदा हुआसीं। बांसुरी खे त बांसुरी वारे पिया ॿुधूं, पूरो हफ़्तो बांसुरी वारे पिया ॿुधूं। मतिलबु हू वर्सटाइल माण्हू हुयो। ऐं मां सम्झां थो मुंहिंजी जेतिरी थोरा घणी नॉलेज आहे
त जावेद जे पाए जो माण्हू सिंध में ख़्याल पैदा थिए। हिन खां अॻु में माण्हू वॾा दानश्वर वॾा ॾाहा सिंध जे खाते में लिखिया वञनि था, पर उहे काफ़ी जॻहियुनि ते ज़हनी तरह कंफ्यूज़ उहो रहिया आहिनि। त जावेद जेतिरो एतिरो शयुनि खे सम्झण वारो ऐं सिंध जो माण्हू इहो मां सम्झां थो तमामु को घटि माण्हू, ऐं को माण्हू कंहिंजो ख़्याल बि नथो भरे सघे, छो त माण्हू पंहिंजो मटि पाण हूंदो आहे। हर को माण्हू पंहिंजो हिकिड़ो मक़ाम खणी ईंदो आहे, पंहिंजो मक़ाम ठाहींदो आहे। ऐं जावेद हिकिड़ो ग्रेट लॉस आहे। जीअं ग्रीक ऐं जावेद जेको क़तल आहे उनखे आउं सम्झां थो त ही हिकिड़ी ग्रीक ट्रेजिडी जे मुक़ाबले जी ट्रेजिडी आहे। ऐं इहा सदियुनि ताईं ईअं ॻाई वञणु खपे जीअं शाह जा फ़क़ीर शाह खे ॻाइनि था। ऐं जावेद जो जेको मौत आहे उहो ओतिरो मिस्टीरियस आहे। त उन ॾींहुं नफ़ीसा ॻाल्हि कई त मूंखे जॾहिं ताईं सम्झ नथी अचे त जावेद खे ईअं कीअं थो माण्हू को क़तल करे सघे। त जॾहिं जावेद जी मूं ख़बर ॿुधी त मूं काफ़ी देरि आउं सोचंदो रहियुसि। त पोइ मूंखे इहो थियो त जीअं थर जे मोर खे को माण्हू अची मारे वञे, जावेद ईअं हो जीअं हिकिड़ो मोर हो जंहिंखे हिकिड़े बेसम्झ माण्हू उनखे मारे छॾियो। तो जावेद हिकिड़ो किसो ॿुधाईंदो, असां जॾहिं गॾु हूंदासीं त ॻाइणो जेको बीटल्स म्यूज़िकल बैंड आहे, अमेरिका जो तमामु मशहूरु बैंड आहे, त उनजो पायनियर जेको पायो रखंदड़ हो जॉन लेनन। तो जावेद उनजो किसो ॿुधाईंदो त उनजो हिकिड़ो छा चवंदा आहिनि जेको उनखे पसंदि कंदो हो ऐं हुनजो आशिक़ माना त हुनखे लाइक कंदो। उनखे पुठी में 4 गोलियूं हुयूं, पीछे से आके 4 गोलियां उसको मार दी। फिर उसके ऊपर खड़े होकर अपनी पसंद का नावल था जो वो पढ़ता रहा। जब पुलिस ने आके उसको गिरफ्तार कर लिया तो पुलिस ने पूछा कि आपने इसको क्यों मारा। उसने कहा कि मैंने इसलिए मारा कि मैं इसको लाइक करता था, मैं इसकी तरह बाल बना था, इसकी तरह मैं ड्रेस पहनता था, और मैं कोई शाहूकार आदमी नहीं हूँ, गरीब आदमी हूँ, और जिस तरह जॉन लेनन चलता था मैं उसी तरह चलता था। लेकिन ये हर दूसरे महीने अपना फैशन बदल देता था, अपने बालों की स्टाइल बदल देता था, कपड़ों की स्टाइल बदल देता। अब मैं कैसे दूसरे कपड़े खरीद करूं। फिर मुझे गुस्सा आ गया और मैंने इसको गोली मार के हलाक कर दिया। तो जावेद का जो कातिल था वो भी पीछे से उसको गोलियां मार के फिर वो जाके घर में सो गया। तो मैंने पढ़ाया तो पकड़ दिया। तो ये कितना मिलता जुलता है। जावेद बड़े वो मुझे सुनाता था। तो एक इंसान अगर वैसे ही चला जाता है तो इतना तो दुख नहीं होता, लेकिन ये एक ट्रेजिडी है, इट्स इक्वल टू द ग्रीक ट्रेजिडी। सो इस ट्रेजिडी को हम सिर्फ जावेद के जो अफकार हैं और उसका जो वे ऑफ लाइफ है, उसकी जो मेहनत है, उसका जो प्यार था सिंध के लिए, उसको हम बार बार रिपीट करते रहेंगे तो ही उसका अजाला हो सकता है। मैंने आप लोगों का बहुत टाइम लिया, बड़ी मेहरबानी। जखरो जोड़े पाण धणी पैदा कयो, जखरो जोड़े पाण धणी पैदा कयो, केहर जी कर खणी मल मछू मुछू मोड़े, घोट चढ़ो घोड़े पेच न लाया पेचरा, जखरो जस खरो ॿिया मिड़े ई मल, मिटी न मुरसल असुल हुई एतिरी। साईं जावेद भुट्टो फिलासफी डिपार्टमेंट में जॾहिं वेंदो हुउसि कचहरी करणु, मूंखां हिकिड़ो शेर पुछंदो हुयो, शेख हयास जो, अॼु आउं तव्हांखे ॿुधायां थो। सर्दीअ में संगीनूं आहिनि वर्दीअ वारा बूट अचनि था, सर्दीअ में संगीनूं आहिनि वर्दीअ वारा बूट अचनि था, ओठा पेर परे खां पधरा मोजे चांट ते तरसनि था, सारा भाती डक डक कनि था ऐं हू दर ते ठक ठक कनि था। मूं त चयो तोखे बाबा ऐं पोइ ॿोड़ा लुड़क लड़नि था, तूं छो अहिड़ा गीत लिखी थो जो तोते ज़ंजीर विझनि था, तोखे देश द्रोही कोठे हू कूड़ा कायर बक बक कनि था ऐं हू दर ते ठक ठक कनि था,
हा हू दरख़्त ते एतिरा टक टक कनि था। हाणे आऊं हिन प्रोग्राम में जंहिं शख़्सियत खे दावत ॾींदुसि तक़रीर लाइ साईं जावेद घुर्जे ते ॻाल्हाइण लाइ ईंदो असांजो मज़ामती शाइर, असांजो इनकलाबी शाइर साईं आकाश अंसारी साहब, हू अचे पाण साईं ते ॻाल्हाए। त ही इन क़िस्म जा जेके माण्हू हूंदा आहिनि, वॾा माण्हू, उहे जॾहिं ॾींदा आहिनि, ख़ासि तौर ते जेके वॾा फिलासफ़र, वॾा ॾाहा, वॾा जयद जॾहिं असां खां वेंदा आहिनि त इंतिहाई अहिड़ा सवाल छॾे वेंदा आहिनि जेके इंसानी हयात लाइ इंतिहाई ॾुखिया, पेचीदा, अणवणंदड़ ऐं इंतिहाई गहरा ऐं एॾा त उहे खोईंदड़, तकलीफ़ ॾींदड़ सवाल हूंदा आहिनि इंसानी हयात लाइ, जेके वरी पोयनि खे अची उन्हनि सवालनि जा जवाब ॾियणा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे वरी ॿिया नवां सवाल पैदा करणा हूंदा आहिनि। लतीफ़ साईं चए थो त उथारे उथी विया मुंहिंजा मुंहुं आज़ार, पाण त उथी विया पर मुंहुं में जेतिरो अहिड़ो आज़ार उथारे विया आहिनि, अहिड़ी बेचैनी उथारे विया आहिनि, अहिड़ी हिकु तकलीफ़दार सूरत हाल मुंहिंजे लाइ पैदा करे विया आहिनि जो उन खां पोइ मूंखे का ॻाल्हि कोन थी वणे, को लका कोन थो वणे, को मंज़र कोन थो वणे, का शइ कोन थी वणे। ऐं उहे माण्हू सां करे विया आहिनि, हबीब थी हणी विया, दोस्त थी करे मूंसां ईअं करे विया, पीड़ा जी पचा, ही तकलीफ़ जी, ॾुख जी जेका मूंसां ही वेदन करे विया आहिनि, सो उहे करे विया आहिनि जेके मुंहिंजा दोस्त हुआ, जेके मुंहिंजा सॼण हुआ, जेके मुंहिंजा जराह हुआ, मुंहिंजा जराह जेके हुआ, मुंहिंजा जेके तबीब हुआ, उहे जेको आहे उहो मूंसां इहा ॻाल्हि करे विया आहिनि त मुंहिंजे अंदर में अहिड़ा आज़ार, अहिड़ा सवाल, अहिड़ियूं बेचैनियूं पैदा करे विया आहिनि जो हाणे मुंहिंजे लाइ जीअण जेको आहे सो नामुमकिन थी पियो आहे। लतीफ़ साईं चए थो त तबीब तवार हॾ न वणे हाणे मूंखे के डॉक्टर जी ॻाल्हि वणे ई कोन थी, मूंखे के तबीब जी ॻाल्हि हाणे वणे ई कोन थी, पोइ त हू पाण त उथारे मुंहिंजे अंदर में हिकिड़ा अहिड़ा सवाल उथारे ऐं रवाना थी विया आहिनि जो हाणे मुंहिंजे वस में ॻाल्हि कोन रही आहे। पहिरीं नंबर ॻाल्हि इहा। ॿी नंबर जेका जावेद भुट्टे जहिड़ो माण्हू जेको असां वटि जेकी ॻाल्हियूं हिकु क़िस्म जा माण्हू जेके हुननि जावेद सां आऊं हिन ॻाल्हि जो एतिराफ़ कयां थो, हुन सां मुंहिंजी घणी गहराई न हुई। हिकु ॿ दफ़ो हुन सां यूनिवर्सिटी में मुलाक़ातूं थियूं हुयूं, मुख़्तसिर कचहरियूं थियूं हुयूं, जॾहिं हसनदर सां हुन सां मिलण विया हुआसीं। हिकु ॿ दफ़ा हू हैदराबाद मुंहिंजी जाइ ते आयो, तंहिंखां पोइ 2004 में पंहिंजो वाशिंगटन में अमेरिका में हुते असांजी सिंधी दोस्त जी तनज़ीम हुन सां शाम बि मल्हाई हुई, मुंहिंजी किताब जी महूरत करणु कई हुई। उते मूंखे एयरपोर्ट ते रेगन एयरपोर्ट ते वाशिंगटन में जावेद ऐं नफ़ी साहब मूंखे वठण आया हुआ ऐं मुर्तज़ा सोलंकी बि हुओ हुननि सां। पोइ उन ॾींहुं जेका आहे शाम जो जावेद खे वरी पंहिंजी ड्यूटी ते वञिणो हुओ, पोइ असां 2-3 कलाक कचहरी कई। उन खां पोइ हिकु ॿ दफ़ो हिते हैदराबाद में कचहरी थी हुई, शायदि हिकु दफ़ो शायदि जामी साहब सां मुंहिंजे घर में कचहरी थी हुई, पर जेको मूं सम्झो हुन सां गहराई सां कोन थी ॻाल्हि। हाणे हुन ते तफ़सील ते वञणु नथो चाहियां, पर हिन जेको ॾुख ईंदड़ सॼो मरयल हो जावेद साहब जे वञण वारो ऐं हुन में जेको असां महसूसु पिए कयो तकलीफ़ वारो, उन में हिकिड़े ॾींहुं वरी जामी साहब सां कचहरी में वेठा हुआसीं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका ज़हन में ॾाढी ॾुखी पई लॻी त जावेद साहब जी का बि अहिड़ी शइ तहरीर घणे हिसाब सां जेका अवेलेबल न आहे, जेको असीं हुनजे फ़िक्र खे, हुनजी सम्झ खे, हुनजी सोच खे असीं वधीक पढ़ी सघूं। पर हिकिड़ी उन्हनि सॼे ॾुखनि वारनि ॾींहंनि में हिकिड़ी जेका दिलि खे आदत ॾींदड़ ॻाल्हि हुई, सा इहा हुई, मूंखे जामी साहब ॿुधायो त हुन तमामु घणा तवील इंटरव्यू जेको आहे सो मैडम सहरगुल हुन सां कया आहिनि, जेके मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो किताब जी शिकिल में ॾियण खां पोइ काफ़ी हद ताईं जेको आहे सो जावेद साहब जी ॻाल्हियुनि खे, उन फ़िक्र खे, उन थॉट्स खे असीं सम्झी सघूं। हिकिड़ा माण्हू इहे जेके आहिनि जावेद साहब जहिड़ा, हिकिड़ा त
ये आज़ार छॾे था वञनि, अंदर जा आज़ार जेके आहिनि, रूहानी आज़ार, फिक्री आज़ार, तकलीफ़ दया क़िस्म जा तकलीफ़ ॾींदड़ क्वेश्चन्स जेके असांजे लाइ छॾे था वञनि। ॿी ॻाल्हि उहा बि लतीफ़ जे ज़माने में चवंदुसि, जेका बि शायदि अॻु में किथे चई आहे, लतीफ़ खे बुनियादी तरह आउं हिकिड़ो फिलासफर सम्झां थो। बुनियादी तरह सूफ़ी आहे, ॿियो आहे, सॼी ॻाल्हि ठीकु आहे, पर बुनियादी तरह आउं लतीफ़ हिकिड़ो वॾो फ़लसफ़ी फिलासफर सम्झां थो। लतीफ़ ज़ाहिर फिलासफर आहिनि, लफ़्ज़नि जी अहमियत खे कीअं सम्झनि था, उहे हिकिड़ा शाइर सम्झी सघंदा, हिकिड़ा फिलोसफर सम्झी सघंदा। लतीफ़ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे पंहिंजी हिकिड़ी सिट में, दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास। लतीफ़ हिते लफ़्ज़ ख़ुशबू जो इस्तेमालु न कयो, न को बदबू जो कयो, लतीफ़ वास जो लफ़्ज़ इस्तेमालु। वास अहिड़ी शइ आहे, जेकॾहिं तव्हांखे ख़ुशबूदार वण खे, चंदन जे वण खे या ॿिए के वण खे, लोबान खे, अगर खे, औद खे, इन्हनि जी काछियुनि खे तव्हां साड़ींदो त उन मां ख़ुशबू वारो वास ईंदो। पर जेकॾहिं तव्हां देवी जे काठी खे या ॿिए बबुर जे काठी खे या हिकु क़िस्म जे वण खे तव्हां साड़ींदो त उन मां ख़ुशबू वारी न निकिरंदी, पर उन मां हिकिड़ी बू अहिड़ी ख़राबु महसूसु थींदी जेका तबियत खे न वणंदी। माण्हू बि ईअं आहे, माण्हू जेकॾहिं आहे चंदन जो माण्हू आहे ठहियल, जो उनजी मिटी मां ठहियल आहे, गाठी मां ठहियल आहे, हाथी मां ठहियल आहे, माण्हू जे अगर मां ठहियल आहे, औद मां ठहियल आहे, लोबान मां ठहियल आहे, त उनजी ख़ुशबू थींदी। ऐं जेकॾहिं माण्हू जा किरदार, उनजो जेको ज़िंदगी जो जेको गुण कयो आहे, जेकॾहिं उहो अणवणंदड़ हूंदो, माण्हू जे लाइ आज़ारींदड़ हूंदो, त उहा शइ उन मां इहा न आहे त मरण खां पोइ हर माण्हू मां ख़ुशबू जेका आहे ज़ाहिर थींदी आहे। न, हर माण्हू जे वञण खां पोइ उनजी जेका बू हूंदी आहे, उहा ई जेका निकिरंदी आहे। दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास, जंहिंजो जहिड़ो वास हूंदो उहो उनजो वास वञी रहंदो पोयां। मां सम्झां थो त जावेद जो जेको वास आहे उहो उगार ईंदड़ आहे, ख़ुशबू भरियल आहे, ऐं हुनजो जेको इल्मी कमु आहे उहो ॻोल्हियो आहे, हुनजो जेको जे हिन दुनिया जे नंढे ॻोल्हे ते, हिन दुनिया जे जकी जहिड़े आख़िरे में हू जेको कुझु हलियो फिरियो चलियो, जिन चईं दोस्तनि सां हू थियो वेठो, मां सम्झां थो उन्हनि सभिनि दोस्तनि हुन मां फैज़ घुरायो हूंदो, हुन सां गुफ़्तगू करे हू लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदा, उन्हनि खे ख़ुशी हासिलु थी हूंदी। ऐं जावेद जहिड़े माण्हू मां कंहिंखे का तकलीफ़ पइजे, आउं नथो सम्झां त उहो इन क़िस्म जो माण्हू हो, त आउं उनजे लाइ इहो ई लतीफ़ जे हवाले सां ॻाल्हि करण में हक़ वञाणंदो हुउसि त जावेद जहिड़े माण्हू जे वञण खां पोइ हिकु ख़ुशबू वारो वास जेको आहे उहो रहिजी वियो आहे। ऐं इहा टे बि आहे त दुनिया जा तमामु ख़ूबसूरत माण्हू, दुनिया जा तमामु शानदार माण्हू, दुनिया जा तमामु दिलबर माण्हू, तमामु दिलरुबा माण्हू, उहे जेको आहे सो इंतिहाई बेकार माण्हू जे हथां ज़ाया थी विया आहिनि। ज़ाया ख़ैर न चइजे, पर तमामु ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। ॾिसां हाणे घुट जहिड़ो माण्हू हिकिड़े ज़िया जहिड़े थर्ड क्लास माण्हू जे हथां जेको आहे सो ख़तमु थी वञे। ऐं ईअं जावेद सां थियो आहे त हिकिड़े इंतिहाई दुनिया जे शानदार माण्हू, हिकिड़े इंतिहाई नफ़ीस, हिकिड़े इंतिहाई दिलबर माण्हू जो मौत हिकिड़े बेकार माण्हू जे हथां थी वियो। इहा असांजे हिन धरती जी, असांजे फितरत जी, नेचर जी वॾी ट्रेजेडी आहे। इंसान इन में असीं करे कोन था सघूं। तव्हां ॾुखोयूं ॾेहां जेकस लॾे वयूं, ॾुखोयूं ॾेहां जेकस लॾे वयूं, हाणे किन मुला पुछा पिरी ख़बरूं, तूं है त वेजन वटि पोइ कीअं जीअ जॾो थिए, का तुई में घटि न तूं सालिक हुआ सूर जा। हाणे आऊं जंहिं शख़्सियत खे हिते घुराईंदुसि सो माज़ी जो शागिर्द अॻवान ऐं पंहिंजे लब लहजे में, पंहिंजे उथण वेहण में साईं आकाश जी ॻाल्हि वांगुरु वॾो ख़ुशबूदार माण्हू आहे, वॾी वास वारो माण्हू आहे। साईं प्रोफेसर इमदाद चांडे साहिब गुज़ारिश त पाण अचनि ऐं स्टेज ते साईं जावेद भुटे ते ॻाल्हाइनि। जे तूं काल मुई त काल ई कॾहिं प्री,
कहीं कान सुई तका सघी करी सघी। अदी नफ़ीसा भाई ऐं मौजूद दोस्तों, अॼु असां पंहिंजे दोस्त साथी जावेद भुट्टो जी यादि में हिते गॾु थिया आहियूं। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां हीअ ॿेड़ सिर्फ़ु इन जो एतिराफ़ कोन्हे मुंहिंजे ख़्याल में त हू फ़लसफ़े जो उस्तादु हो, पर मां सम्झां थो त उन सां गॾोगॾु जावेद भुट्टे खे इहो बि सम्झणु घुरिजे त हू सिंध में ऐं पाकिस्तान में जेका आमरियत जे ख़िलाफ़ु जदोजहद थी, जेका तरक़ी पसंदी जी जदोजहद हुई, उहा तहरीक जेका हिकिड़े बहितर समाज जे तख़लीक़ जे लाइ हुई, उनजो हू हिसो हो ऐं हमेशह हू उनजो हिसो थी रहियो। हू हिकिड़ो सिर्फ़ु क्लासरूम ताईं महदूद ऐं शागिर्दनि ताईं महदूद रहंदड़ उस्ताद न हो, पर हुनजो तालुक़ बल्गारिया में जॾहिं हू तालीम हासिलु करे रहियो हो त डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन सां हू मुंसलिक हुयो। असां जेके उनजा दोस्त हिते हुयासीं, असां उन वक़्तु ज़ियाउल हक़ जी आमरियत जे ख़िलाफ़ु जेलनि जो महाज़ जोड़ियो ऐं उन ते असां सरगर्म हुयासीं ऐं असांजा दोस्त जेके ॿाहिरि हुया उन्हनि इल्म ऐं शऊर जे मोर्चे खे संभालियो। तंहिंजे करे जावेद भुट्टो जॾहिं बि हिते ईंदो हो, माण्हू ॿाहिरां जॾहिं मोटी ईंदा आहिनि, हाजी सगोरा मोटंदा आहिनि त उहे वरी पंहिंजूं सुखड़ियूं पाखड़ियूं उन जो माण्हू उन्हनि जो इंतज़ारु कंदा आहिनि। के माण्हू किन गिफ्ट्स जो इंतज़ारु कंदा आहिनि। असां इन इंतज़ार में हूंदा हुआसीं त जावेद आयो आहे त हिन दफ़े कहिड़ी ख़्यालनि जी ख़ूबसूरत सुखड़ी असांजे लाइ आणींदसि। त हू हिकिड़ो सिर्फ़ु ख़्यालनि जी दुनिया जो माण्हू न हुयो, पर हिकिड़ो मुसलसिल ऐं मुस्तक़िल जाकोड़ींदड़ माण्हू हो। ऐं कार्ल मार्क्स जे लफ़्ज़नि में त सच हिकिड़ी ट्रू इन्वेस्टिगेशन ऑफ ट्रुथ जो बि नालो आहे। हू मुसलसिल इन जाकोड़ में रहियो ऐं मां सम्झां थो त सच जो अंत कंहिं कोन लधो आहे। ऐं जावेद भुट्टे जा दोस्त, हुन जा चाहींदड़ जेसि ताईं आहिनि, मां सम्झां थो हुन जी यादि जी शमअ रोशन रहंदी। ऐं तव्हां ॾिसो, भिटाई खे उन जे फ़क़ीरनि उन जे राग ज़िंदह रखियो, उन जे समाज ज़िंदह रखियो जेको उन आम माण्हू ताईं वियो। अहिड़े नमूने सां जावेद भुट्टे जी जेका मणिया आहे, उन में जेका ख़ुशबू हुई, उन जो जेको कंट्रीब्यूशन आहे मुआशरे जे लाइ ऐं धरती जे लाइ ऐं सिंध जे लाइ, उहो हमेशह उन जा दोस्त, उन जा साथी, उन जा चाहींदड़ उन कंट्रीब्यूशन खे अॻिते वठी ईंदा रहंदा। ऐं मां सम्झां थो त इहो जेसि ताईं हीअ दुनिया आहे, हेसि ताईं जावेद भुट्टो बि ज़िंदह जावेद रहंदो पंहिंजे नाले वांगुरु। ऐं जेका ॻाल्हि त हिकिड़ी ट्रेजिडी हमेशह वॾनि माण्हुनि सां इतफ़ाक़ आहे त उन्हनि सां ई थींदियूं आहिनि। ऐं अजब ॻाल्हि आहे त जॾहिं हू पंहिंजे शऊर में ऐं पंहिंजे तालीम ॾियण में, पंहिंजी ॻाल्हि सम्झाइण में हिकिड़ो पुख़्तो ऐं जवान थी आयो हो, उन वक़्तु ई हू असां फसी वियो आहे। इहो हिकिड़ो अलमनाक पहलू आहे। वरी महिरबानी, थैंक यू। कंहिं पर रोआ प्रिय खे रोई न ॼाणा, कंहिं पर रोआ प्रिय खे रोई न ॼाणा, मथे कयो भुणा हंजनाणा हथड़ा। कंहिं पर रोआ प्रिय खे पार न ॼाणा पंध, केचर कारण कंध नायो थी नारो वणा। ऐं हाणे लतीफ़ साईं जी वाई जे लाइ अनवर सोलंकी ये चवंदुसि त पाण जी भिटाई जी वाई पढ़े। चल त चारण तो दिया, चल हो चारण तो दिया। चल त चारण तो दिया, पिरे पटोला पंज तादी। तादी तंबेलन में ब्या सोना मथन संज, मोब मुझे हंजत के मथो मगुर मंगना। ए मंगना मंगना
खे तुमार न ओ मंगणहार मुय खे तुमार न ओ मंगणहार मुयूं मार नवे मंगणहार मुय खे तुमार न ओ मंगणहार घोड़ा बेड़ा तोड़िया घोड़ा बेड़ा भला हो मियाँ घोड़ा बेड़ा तोड़िया काहे हली तू कतार मुय खे तुमार न ओ मंगणहार मुय खे तुमार न ओ मंगणहार जाजक पंहिंजे जीअ में जाजक पंहिंजे भला हो मियाँ जाजक पंहिंजे जीअ में हणी हथड़ो निहार मुय खे तुमार न ओ मंगणहार मुयूं मार नवे मंगणहार मुय खे तुमार न ओ मंगणहार अदियूं शाह लतीफ चए लालों लाल भला हो मियाँ अदियूं शाह लतीफ चए सोरठ वर तू सतार मुय खे तुमार न ओ मंगणहार मुयूं मार नवे मंगणहार मुय खे तुमार न ओ मंगणहार हिकु पड़ो ॿियो प्रेट जो ब्राह्मण बेआब जे गगो होए गुलाब तो हुजत करया हो तसा सरतियूं सुजे सुञ मता काबू से हले पानी ना पंध घणो अॻियां राहो रुगी रुञ मता का मरे उञ ॾे पारा तो पीअ खे हाणे असांजो सेशन जेको थींदो वो साईं जावेद भुट्टे जे शख्सियत के उजागर करण जे लाइ ऐं उन जे लाइ वधीक उन लाइ मालूमात जे लाइ आइडियंस सुवाल कंदा ऐं मथे स्टेज ते जेके ईंदा अदी नफ़ीसा हुतबाई ईंदी ऐं असांजो नौजवान दानिश्वर साईं जामी चांडो साहब पिणु मथे ईंदो सुवाल जवाब थींदा ऐं उन जो जेको जवाब ॾिनो ईंदो ऐं अदी बख़्तावर जाम खे गुज़ारिश कंदुसि त पाण अजरक जो तोहफ़ो अदी नफ़ीसा हुतबाई ॾींदो अजरक जेका आहे असां मरणे पढ़णे में हूंदी आहे हीअ असां गिफ्ट तौर ते ॾियूं था पाराइण लाइ न आहे असां सभिनी जे महबूब दोस्त सिंध जे हिकिड़े लाइक़ ऐं लाइक़ इंसान जावेद भुट्टे साहब जे बारे में असां बाद में काफ़ी दोस्तनि यादगिरियूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ पंहिंजी दिलियूं शेयर कयूं ऐं हिन महक जो ख़्यालु इहो त जीअं त अदी नफ़ीसा असांजे चयो मौजूदु आहे ऐं जावेद जी ज़िंदगी जो वॾो ज़मानो हुनजी हमसफ़र हुनजी ज़िंदगी जी साथी हुनजी मोहबत जावेद जी मोहबत नफ़ीसा नफ़ीसा जी मोहबत जावेद हो ऐं जावेद ऐं नफ़ीसा पाण में दोस्त बि हुआ हमसफ़र बि हुआ और साथी बि हुआ त जीअं त उहो मौजूदु आहे हिन महफ़िल में इन करे इहो बहितर थींदो त असां जावेद जे बारे में कुझु वधीक ॻाल्हियूं उन खां ॿुधूं जंहिंखे असां सभिनी खां वधीक जावेद जे बारे में ख़बर आहे इहो ई हिन महक जो ख़्यालु ऐं मक़सदु लतीफ़ साईं जे बैत खां मां शुरूआत थो कयां जावेद जहिड़नि माण्हुनि जे लाइ चयल आहे त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार जीव सभु कंहिं जीअसी
दर्शन धारो धार प्रेम तुझा पार कहिड़ा चई इन करे जावेद जी शख्सियत, उनकी ज़ात, उनकी इल्मियत, उनजो मिजाज, उनजो स्वभाव, उनजो समाज में किरदार, उनजे बारे में माण्हू जंहिं जीअं जावेद खे ॾिठो वो हमेशह ये बयान करदो रहंदो, दोस्तनि लिखियो तमामु घणो आहे, मूंखे मोहबतूं मिलियूं। पर कंहिं जावेद खे उस्ताद जी शिकिल में ॾिठो, कंहिं जावेद खे हिकिड़े फ़लसफ़े जे उस्ताद थी, कंहिं जावेद खे हिकिड़े तमामु घणे पढ़ंदड़ जी शिकिल में ॾिठो, कंहिं जावेद खे हिकिड़े ज़िंदा दिल इंसान जी शिकिल में ॾिठो, कंहिं जावेद खे हिकिड़े बिल्कुलु मासूम तबर, हिकिड़े बिल्कुलु जेतिरो तव्हां तसवर करे सघो था को माण्हू मासूम तबर थी सघे थो, अहिड़े इंसान तो ॾिठो। जावेद खे पंहिंजे वतन सां मोहबत तो इंसान तो ॾिठो, जबर खे नफ़रत कंदड़ मज़ाहिमत कंदड़ तो इंसान तो ॾिठो, इंसानियत सां प्यार में तो ॾिठो। पर नफ़ीसा शायद उहा इंसान आहे जंहिंजी सभई रूप ॾिठा जावेद, ज़ाहिर आहे हम सफ़र न वठी तो मां अचां थो नफ़ीसा में। नफ़ीसा जो ये ट्रेजिडी है वो तो जाहिर है आपकी भी है, उनके ख़ानदान की पूरी भी है, हम सब की है, पूरे समाज की है, और आप और हम सब महसूस भी कर रहे हैं कि जावेद को ज़िंदगी में जितनी मोहब्बत मिली, जितना एहतराम और प्यार मिला, इस हादसे में शायद उससे भी बहुत बड़े स्केल पर समाज की तरफ से ये उनकी मोहब्बत सामने आई, और हर एक अपने एतबार से अपने तजुर्बात शेयर कर रहा है। मैं आपकी तरफ आऊँ क्योंकि मैं आपका भी जावेद का भी बहुत पुराना दोस्त हूँ, एक फैमिली की तरह। जावेद साहब जो टीएम साहब जो था जॾहिं खां शादी थी नफ़ीसा जावेद तॾहिं खां वठी नफ़ीसा बि सॼी ईअं दोस्त आहे घर में बाक़ी हो गई। तो मुझे याद है वो ज़माना, आज भी हम सुबह से वही यादें बातें कर रहे थे नफ़ीसा में। ये बाद में जो जावेद कंस्ट्रक्ट हुआ सामने आया वो तो उसी बात में बात करेंगे। आपकी जब जावेद से पहली मुलाकात, और मुझे याद है कि ये वो ज़माना है कि वो बहुत नौजवान थे और यूनिवर्सिटी में उन्होंने आके पढ़ाना शुरू किया था, और डॉक्टर फौजिया का वाक़या हो चुका था, आप उसको रिपोर्ट कर रही थी। और मुझे याद है कि मैं जावेद का आपके ताल्लुक से पहले भी जावेद जानता था, उस दौरान का भी मैं शादबाव हूँ। जावेद को एक तरंग था आपकी साथ मुलाकात और आप दोनों के ताल्लुक के बाद, तो वो हम तरंग महसूस करते थे उसकी मिजाज में, उसकी मुस्कुराहट में, उसकी शख्सियत में। तो जो जावेद को इंस्पिरेशन थी वो तो हमें मालूम है, मुझे तो मालूम है। मैं आपसे जानना चाह रहा हूँ और हम सब जानना चाहेंगे कि जावेद को आपने कैसे पाया उस जमाने में, उस दौर में क्या इंस्पिरेशन थी जो आपको इस रिश्ते में ले गई? तो हाउ डू यू डिफाइन दैट? जो लोग मुझे जानते हैं वो जानते हैं कि 80 की दहाई में मैं रिपोर्टिंग करती थी डॉन अखबार में, और उस वक्त भी मेरा शौक़ यही था कि तहकीकाती रिपोर्ट्स कर कर और सच जाहिर करूँ डॉन अखबार के आगे। 1990 में फौजिया भुट्टो कत्ल होती हैं और मुझे एक आग सी लग जाती है कि कोई ज़मींदार जो है एक औरत को इस तरह कत्ल करके फेंक देता है और उसको औरत को कोई चीज़ ही नहीं समझता है आज के माशरे में, आज के समाज में। उस वक्त मैंने देखा कि जावेद अपने दोस्तों के साथ दाखिल हुआ और उसके हाथ में कई कागजात थे और एक जुस्तजू थी कि वो दरियाफ्त करे कि वो कौन शख्स था कि जिसने उसकी प्यारी बहन को कत्ल किया। ये देखते हुए और उसकी संजीदगी जो मैंने देखी, उस चीज़ में मुझे एक चीज़ दिखाई कि ये वो शख्स है जो कि औरतों की ज़िंदगी को बहुत ही संजीदगी से लेता है, औरत और मर्द को इंसान और इस मुआशरे का अहम फ़र्क समझता है। फौजिया की जो भी तारीफ थी कि एक MPA के साथ उनकी दोस्ती या वटेवर, ये सिर्फ एक रोशन ख्याल आदमी इस चीज़ को एक्सेप्ट कर सकता है जो कि जावेद ने एक्सेप्ट किया कि फौजिया अपनी मर्जी से जो है उससे मिल रही थी, सही गलत जो भी है। लेकिन ये कि जावेद जजमेंटल नहीं था, उसने कोई इस पर कोई फतवा नहीं डाला था अपनी बहन के खिलाफ। जिस तरह से एक तकियानूसी मुआशरे में ये होता है कि औरत को कत्ल कर दिया जाता है, औरत के ऊपर जो है जबर किया जाता है, जावेद उससे बिल्कुल मुझे एक मुख्तलिफ शख्स नज़र आया।
اور سچ بتاؤں کہ شروع میں جب مجھے یہ رپورٹیں آتی تھیں اور میں اور جاوید ایک طرح سے ایک ہی راستے پر سوار اس قاتل کی تلاش میں نکلے، تو مجھے دلچسپی کی بات یہ لگی کہ اس کا بھی ایک ذہن تھا، اس کو جاسوسی کے ناولز بڑے پسند تھے اور اس کو جاسوسی کے بارے میں اور کس نے کیا قتل، تو یہ چیز جو ہے ہم بیٹھ کے ڈسکس کرتے تھے کیسے ہوا، کون ہو سکتا ہے، اور ہم ایک ہی راہ پر گامزن ہو گئے۔ شروع میں وہ مجھ پہ بھی اعتماد نہیں کرتا تھا، میں آپ لوگوں کو حقیقت بتاؤں کہ اس کا شکی جو نیچر تھا وہ یہ تھا کہ وہ شاید سمجھتا تھا کہ میں ایک اخباری رپورٹر ہوں، خبروں کی سرخیوں کی تلاش میں ہوں، خبر چلا کر جو ہے وہ اپنی شہرت بڑھاؤں گی۔ لیکن اس کو 2 سال لگے مجھ کو پرکھنے میں، اور مجھے بھی 2 سال لگے اس کو پرکھنے میں کہ ہم اصل میں دونوں سچ کی تلاش میں تھے اور اس سے زیادہ ہمیں کچھ نہیں چاہیے تھا۔ تو جو شخصیت کی جو مٹھاس تھی جو جاوید کے اندر میں نے پائی، اس نے میری روح کو بھر دیا، اور ظاہر ہے جاوید کے اندر بھی وہی روشنی پیدا ہوئی، تو مجھے ایسا لگا کہ جیسے میرا جیون ساتھی، میرا جو رفیق، میرا ہم خیال مجھ کو جاوید کے اندر ملا۔ مجھے ایک بات یاد آ رہی ہے، اس زمانے میں جب یہ واقعہ ہوا تھا تو جو رپورٹ ہوا واقعہ ہلال پاکستان کا مجھے یاد ہے، وہ رپورٹ یہ ہوا کہ یہ قتل MQ نے کیا ہے۔ آپ کو یاد ہوگا کہ جاوید کی یہ ایموشنل کریج تھی کہ جاوید نے اگلے دن پریس کانفرنس کی یا بیان دیا کہ یہ غلط ہے اور MQ نے قتل یہ نہیں کیا اور یہ اصل صورتحال یہ ہے۔ تو یہ بہت ایک بڑا، اور وہ اس میں آپ کا جو ساتھ تھا جاوید کے ساتھ، گاؤں نے جس طرح رپورٹ کیا، تو حقیقت یہ ہے کہ وہ کورس کی سنوائی اور تمام پورا مراحل۔ میں آگے آتا ہوں نفیسہ اس کے بعد کہ کیونکہ بہت سے پہلو ہیں اور وقت ہمارے پاس کم ہوگا، کہ شادی سے پہلے یا ایک طرح کا جو بہت انٹیمیٹ تعلق ہوتا ہے اس سے پہلے انسان کا چہرہ بعض اوقات ایک اور ہوتا ہے، اور جب آپ بہت قریب آتے ہیں لوگوں کے تو لگتا ہے کہ کبھی کبھی لگتا ہے انسان کے شاید فرق ہے۔ تو مجھے تو اس حوالے سے تو میں جاننا چاہوں گا کہ آپ کا جو تجربہ تھا جاوید سے شادی کے بعد، وہ پہلے ظاہر ہے ایک انسپریشن بہت ہوتی ہے، موضوعات اور ہوتے ہیں اور ایک اور طرح کا تعلق ہوتا ہے، تو اس انٹیمیسی کے بعد، اس تعلق کے بعد آپ کو جاوید مزید اس پہ پیار آیا، مزید جاوید اور طرح سے آپ کے سامنے نکھر کے آئے، یا آپ کے کیا اس زمانے کے ایکسپیرینسز ہیں جو جاننا چاہیں گے؟ ظاہر ہے جب بندہ جوان ہوتا ہے تو پھر اس کے جو تعلقات ہیں وہ مختلف ہوتے ہیں، اور جیسے جیسے وقت گزرتا ہے تو ہر شادی میں اتار چڑھاؤ آتا ہے، یہ تو ہر میرڈ کپل کو پتہ ہے۔ لیکن جو جاوید کی ذات کی سچائی تھی، میں آپ کو سچ بتاؤں کہ امریکہ جانے کا جو فیصلہ تھا ظاہر ہے میرا تھا، کیونکہ وہاں کی میں پڑھی تھی اور میں چاہ رہی تھی کہ جاوید کو بھی ایکسپوجر ہو۔ جاوید کے اندر یہ بات تھی کہ وہ یہ چاہتا تھا ایک صوفی کی حیثیت سے کہ وہ بھلے پیچھے رہے، لیکن کیونکہ وہ خواتین کی حقوق کا اتنا بڑا علم بردار تھا کہ وہ ہر ریاست میں، ہر اسٹیٹ میں، ہر شہر میں مجھے سپورٹ کرنے کے لیے تیار ہوتا۔ پہلی تنخواہ سے اس نے میرے لیے گرم کپڑے خریدے ٹیکسس میں، تاکہ ہم میساچیوسٹس میں جا کر ایک تو گرم کپڑے کوٹ پہنیں اور دوسرا ایک $1500 کی گاڑی خریدیں۔ یہ سب پہلی جاوید کی تنخواہ سے آئی جو انہوں نے بڑی مشکل سے کمائی۔ تو جو بھی ہمارا ساتھ رہا ہر ریاست میں جہاں جہاں ہم جاتے تھے، جاوید کو یہ نہیں تھا کہ مجھے اپنے آپ کو، یعنی کہ اس کو اپنے آپ کو آگے کرنا ہے، بلکہ وہ میسنجر کی بجائے میسج سے زیادہ انسپائرڈ تھا کہ اگر نفیسہ اخبارات میں لکھتی ہے، اگر نفیسہ کالجز میں پڑھاتی ہے، اگر نفیسہ براڈ کاسٹنگ کرتی ہے تو میسج آگے بڑھ رہا ہے، کیونکہ ہم خیال لوگ ہیں۔ سو ایک واقعی ایک صوفی کی حیثیت سے جو میں نے شادی سے پہلے جاوید کو دیکھا، وہی صوفیانہ مزاج جو ہے اس کا باقی کی زندگی میں قائم تھا۔ صحیح۔
آپ کی تو محبت جاوید تھی، لیکن جاوید کی 2 محبتیں تھیں، ایک آپ اور ایک علم. علم بھی اس کی ویسی ہی محبت تھی. جاوید کی زندگی کی کتابیں پڑھنا بہت اور اس دنیا میں کھو جانا. تو اب ظاہر ہے ہم سب دوست جانتے ہیں کہ وہ کتنا پڑھتے تھے اور کس قدر علم کے ساتھ عشق کرتے تھے، جستجو میں رہتے تھے بہت مختلف موضوعات کی گہرائی میں جانے کے لیے. تو ہم آپ طرح ہمیں کچھ میموائرز، کچھ باتیں بتائیں، اس طرح کی واقعات بتا سکتی ہیں کہ جو ان کی کتابوں سے محبت تھی، علم سے محبت تھی. اور میں جانتا ہوں، آپ سب جانتے ہیں کہ فلسفہ تو ان کا سبجیکٹ تھا جس کے وہ استاد تھے، لیکن جاوید کا کوئی ایک سبجیکٹ تھا نہیں. مذاہب اس کا سبجیکٹ تھے، تاریخ اس کا سبجیکٹ تھا، ادب اس کا سبجیکٹ تھا، عالمی انقلابات سبجیکٹ تھے اس کے، اسی طرح تصوف کا سبجیکٹ تھا، شاہ لطیف. آخری دفعہ میری لائبریری سے اس نے کتاب خواجہ غلام فرید کی اٹھائی کہ میں یہ لے کے جا رہا ہوں. تو آپ ذرا کچھ اس طرح کی میموائرز، کچھ باتیں، جاوید کی علم دوستی، علم کے ساتھ محبت. بالکل، یعنی کہ ہم جس شہر میں جاتے تھے جاوید سب سے پہلے پرانی کتابوں کی دکان تلاش کرتا تھا اور پھر وہاں جا کر جو ہے کتابوں کے اندر ایسے گم ہو جاتا تھا کہ اس کو باہر نکالنا مشکل ہوتا. اس کے بعد کتابیں خریدنے کا جو شوق، ہمارا گھر جو ہے واشنگٹن میں، اس میں اب میں کہتی ہوں کہ دیواروں کی جگہ بک شیلفز ہے، کیونکہ اس نے جس شہر میں ہم گئے وہ کتابیں خریدی، اس کو سوٹ کیسز میں بند کیا اور پھر گھر میں ٹرانسپلانٹ کیا. اور مجھے کوئی اعتراض نہیں تھا، ظاہر ہے ایک پڑھا لکھا شخص، لیکن صرف کتابیں جمع نہیں کرنا تھا. مطلب وہ رات کے وقت جیسے لوگ بتاتے ہیں کہ رات کے وقت لوگ نیند کرتے ہیں، یہ کتابوں کے ساتھ بیٹھ کے ان میں گم ہو جاتا تھا. اور یہ معلومات ایسے انوکھے انداز میں ان کی نکلتی تھی کہ مثال کے طور پہ جب ہم استنبول گئے تو وہاں کے میوزیم میں جو رومن زمانے کی جو چیزیں تھی، آرٹیفیکٹس تھیں، اس کی تاریخ میں جو ہے وہ پڑھ گیا اور مجھے اس طرح پیشنیٹلی سمجھاتا تھا جیسے کہ وہ خود اس دور میں اس وقت رہ رہا ہو. میوزیمز میں ہم کبھی جاتے تھے تو وہ گم ہو جاتا تھا اس میں، اور اس کو پاس کو ریکریٹ کر کے بہترین سے بہترین جسے کہتے ہیں ٹورسٹ گائیڈ کی نسبت مجھے چیزیں سمجھایا کرتا تھا. تو ہمارے خاندان میں بھی وہ بہت مقبول تھا، کیونکہ اگر ان سے میرے بھانجے بھتیجے کوئی سوال کریں تو 2 منٹ کے لیے ان کی آنکھ اس طرح اوپر جاتی تھی اور میں مذاق میں کہتی تھی کہ اب ڈاؤن لوڈ ہو رہا ہے ان کے دماغ میں کہ کیوں کہ وہ سب اب آنے والی ہے بات ہے. اور پھر وہ یوں بیان کرتا تھا کہ ان کو شاید یاد نہیں ہوگا کہ فریج میں کیا چیزیں پڑی ہوئی ہیں، لیکن 1000 سال پہلے کیا ہوا تھا اس میں اتنی دلچسپی سے بات کرتا تھا جیسے کہ وہاں موجود ہو. مجھے ایک واقعہ یاد آ رہا ہے کہ جن دنوں آپ استنبول جا رہے تھے تو آپ یہیں سے گئے تھے دونوں، اور اس سے پہلے ہم ساتھ تھے. تو میں نے جاوید کو کہا کہ کہاں کہاں جائیں گے آپ لوگ، آپ سب ساتھ تھے. آپ جاوید کو میں نے تجویز دی کہ ایک ترکی میں شہر ہے ایفیسس، جہاں ڈاکٹر آکاش اور میں گئے تھے، ایک رومن سٹی ہے، اینشن، بہت قدیم کمال کا. تو جاوید نے مجھے کہا کہ دن ہمارے پاس کم ہوں گے، اب ہمیں چوائس کرنی ہے کہ کونیا جائیں یا ایفیسس جائیں استنبول کے بعد. تو اس نے بڑی سوچ وچار کے بعد کہا کہ مجھے لگتا ہے کہ میں کونیا جاؤں گا. میں آپ سے پوچھنا چاہ رہا ہوں کیونکہ میں خود ان کا بہت قریبی دوست رہا، میں نے ان کا سارا سفر دیکھا ہے. جاوید کی جو تصوف کی طرف انسپریشن تھی وہ تو یقیناً ہمیں جب پتا ہے کہ ان کے والد صاحب خود اس طرف مائل تھے، تو تصوف کی طرف ان کی جو پہلی انسپریشن تھی وہ والد صاحب کی طرف سے تھی، اور ان کے شکارپور کے اندر وہ جو ماحول تھا بتایا کرتے تھے. لیکن یہ جو بعد کے زمانے میں ان کو بہت ان ڈیپتھ انٹرسٹ ڈیولپ ہوا. میں نہیں سمجھتا کہ وہ پریکٹسنگ صوفی تھے، لیکن ان کو انٹرسٹ بہت زیادہ تھا، اور بطور ایک اورینٹلسٹ ان کو صرف ہمارا تصوف نہیں بلکہ اوور آل جو اورینٹلسٹ تھاٹ ہے. تو ہم جاننا چاہیں گے کہ چونکہ آپ ان کی شریک حیات بھی ہیں، دوست بھی ہیں، سب سے بڑی گواہ ان کی آپ بھی ہے، تو وہ جو ایک طرح کی ٹرانسفارمیشن آتی ہے انسان کی زندگی میں، سوچ میں، مزاج میں یا ترجیحات میں، موضوعات کے اعتبار سے، اس کو آپ نے کیسے ایکسپیرئنس کیا کہ وہ ایک فلسفے کا استاد ہے جس کی بنیادیں مارکسسٹ ہے اور وہ پولیٹیکلی سوشلسٹ ہے، اور وہ تصوف کو اس قدر اس حد تک اس میں انٹرسٹ لیتا ہے. تو اس جو ساری ٹرانسفارمیشن ہے، ذرا آپ ہمیں اس کی واقعات، چیزیں، وہ کیفیات بتائیں. تو
मेरे जहन में कभी भी कोई शक नहीं था कि जावेद सूफी है, बल्कि मैं उसको प्यार से सूफी पुकार करती, इसलिए कि जो मिजाज उसका था वो जाहिर है सूफियाना था, यानी कि सादगी के साथ रहना। मेरे वालिद खुद कराची थियोसॉफिकल सोसाइटी के सेक्रेटरी जनरल रहे, और उनकी भी जो मैं इन दोनों के दरमियान बातचीत देखती थी तो मुझे अंदाज़ा होता था कि ये तो हमारी ही सोच का आदमी है। मेरा ख्याल है कि अमेरिका जब हम गए 2000 में, और अमेरिका में हम अमेरिका कैपिटलिज्म का सबसे बड़ा जो जिसे कहते हैं एक एग्जाम्पल है। यहाँ बड़ी बड़ी बिल्डिंगें हैं, बड़े बड़े, और लोग तेज़ी में हाईवेज में बिल्कुल एक मैकेनिकल अंदाज में, रोबोटिक अंदाज में चल रहे हैं। जावेद को जो चीज़ परेशान करती थी वो ये कि मगरिब में और अमेरिका में ख़ास तौर पे वो सोल नहीं है, उसकी रूह नहीं है, जिस रूह की हम तलाश करते हैं। और रूह इंसानों के साथ आता है, इंसानी रिश्तों के साथ आता है। उसने मेरे ख्याल में उसने एक एग्जिस्टेंशियल क्राइसिस पैदा किया कि वो ताल्लुकात जो वो बनाना चाहता था इंसान और इंसान के दरमियान, जो हम सिंध की जो में पैदा हुए लोग हैं, जो हम एक दूसरे के साथ एक रूहानी रिश्ता रखते हैं, वो जावेद ने अपने अंदर रिक्रिएट करने की कोशिश की। तो मिसाल के तौर पे ये सही बात है कि वो बड़ा एक सारे कॉस्मोपॉलिटन नुक्ता नज़र रखता था, और हमारे दोस्त जर्मन हो या ऑस्ट्रेलियन हो या फ्रेंच हो या जो भी हो, दुनिया भर के लोग थे। लेकिन अगर वो बुद्धिस्ट थे और वो उन्होंने इंडिया से अपना इल्म लिया तो ये जावेद को बड़ा एक्साइट करता था। और हमारी दोस्तियाँ अमेरिकन से, ऑस्ट्रेलियन से, उनसे तब बनी जब उनके रिश्ते हमारे खित्ते से बने। तो जावेद बुनियादी तौर पे अपनी जो एग्जिस्टेंशियल क्राइसिस जिसको मैं कहती हूँ, जो रूहानियत की कमी थी अमेरिका जैसे मुल्क में, उसको पूरा करने के लिए सूफिज्म की तरफ गया, रूहानियत की तरफ गया। और जो सिंध के साथ उसका जो रिश्ता था मिठाई के नाते, दूसरे शायरों के नाते, उसकी वजह से ये जो खला थी उसको पूरा करने के लिए वो उस जाने गया। नफीसा, एक और पहलू मैं चाहूँगा कि आप हम दोस्तों के साथ शेयर करें कि जब भी आप जावेद हम दोस्त सब मुश्तरका बैठते थे तो हमारे मौज़ूआत पता है कि सियासी मौज़ूआत, इल्मी मौज़ूआत, और मैं वाशिंगटन में था तो भी मेरा अपार्टमेंट नफीसा को पता है कि घर था इन कचहरियों का, महफिलों का। मैं जानना चाहूँगा कि जब आप आपस में अकेले बैठते थे, क्योंकि हम जब सब दोस्त आप समेत मुश्तरका बैठते थे तो हमारे मौज़ूआत ज़ाहिर है कि उनकी एक बड़ी लंबी फहरिस्त है। जावेद और आप जब ज़ाहिर है कि एक हम सफ़र है ज़िंदगी में, घर में, सफ़र में, पूरी ज़िंदगी का लंबा सफ़र है 25 साल का, तो आपके दरमियान ज़्यादातर मौज़ूआत क्या हुआ करते थे जावेद के, गुफ्तगू के, मुबाहिसों के? ये एक बड़ी पर्सनल सी एक एरिया है जो ज़ाहिर है कि आप बता सकती हैं कि मेरा ख्याल है हम सबसे ज़्यादा लोगों के बारे में बहस करते थे, और मुझे उनके दोस्तों के सबके नाम मालूम है, और कौन दोस्त क्या कर रहा है और क्यों कर रहा है, वो ज़ाती बातें जो आप पूछ रहे हैं ना, क्योंकि उनके इतने दोस्त थे और वो हर एक के बारे में उनके पास कोई नया किस्सा, कोई कहानी, कोई ये चीज़ होती थी। अभी मैं आपको मिसाल दूँ कि वो अप्रैल में हम वापस आ रहे थे और उन्होंने मुझे कहा मैं 2 महीने गुजारना चाहता हूँ सिंध में, और मुझे इस तरह देखा जैसे कि मैं कहूँगी कि नहीं 2 महीने। तो मैंने कहा कि फिर हम हिसाब लगाते हैं कि कितने हमें पैसे चाहिए सर्वाइव करने के लिए। चलो फिर 6 हफ्ते, आखिर में तय ये हुआ कि 7 हफ्ते। उसने कहा इतने दोस्त हैं मेरे कि अगर मैं किसी से नहीं मिलूंगा तो वो फिर बुरा मानेगा। तो ज़्यादातर जो थी बातें वो लोगों के बारे में थी, क्योंकि हमारे मुश्तरका दोस्त भी बहुत थे। मैं आप समझ लीजिए कि मेरे ज़्यादा वेस्टर्न दोस्त हैं, उनके ईस्टर्न दोस्त हैं। ये हल्के जो है वो रफ्ता रफ्ता बढ़ते यकजा हो गए। तो हमारा जो आम मौजूद था, हमारा जो कॉमन मौजूद था वो था लोग, और लोगों में हम दोनों बड़ी दिलचस्पी रखते थे, इनके बारे में गुफ्तगू करते थे।
لیکن خیر اگر آپ پوچھ رہے ہیں کیا باتیں ہوتی ہیں تو وہ تو مطلب 26 سال میں تو کوئی ایسی بات نہیں تھی جو میں جاوید سے چھپاتی تھی یا وہ مجھ سے چھپاتا تھا. تو ہر چیز شیئر کرتے تھے اور جو اس کے ذہن میں خیال آتا تھا میں آٹومیٹکلی اس کے ذہن کو پڑھ سکتی تھی یا اس کو پتا ہوتا تھا کہ میں کیا سوچ رہی ہوں. یہ میرا خیال ہے کہ بہت شیئرنگ کے بعد ہی اس طرح ہوتا ہے. ایک اور پہلو جو جاوید میں بہت کمال کا رہا کہ وہ امریکہ میں رہتے تھے. خود جیسے آپ نے کہا کہ ان کا دل یہاں پر تھا, ان کی جیسے روح یہاں پر تھی. مجھے یاد ہے مسرور بیٹھے ہوئے ہیں, ابھی مسرور سے اس کی ملاقات بھی نہیں ہوتی. جو آپ نے پروگرام کیا تھا 17 میں, اس سے پہلے کی بتا رہا ہوں. مجھے اس نے کہا ہے لڑکا ہی بڑا کمال کا ہے, میں اس کو پڑھتا ہوں, اس کے یہ کون ہے. تو پھر میں نے اس کو بتایا کہ یہ ہے. پھر اس نے ایک دن مجھے کہا یہ نور احمد جنسی جو لکھ رہا ہے رومی پر, یہ میں اس کو پسند کرتا ہوں. اس کو بالکل نہیں معلوم تھا نور احمد رومی کوئی مجھے پڑھ رہا ہے. تو میں حیران نہ تھا کہ اچھا کب یہ تو خیر لکھنے والے, لیکن بعض اوقات بہت ان نون اگر لوگ بھی لکھتے تھے اخبارات میں اور جاوید کو بات پسند آئی, اس کا ذکر کرتے تھے بہت, فلاں بات بڑی زبردست آئی ہے, یہ بہت اچھا لکھا گیا ہے. تو مجھے لگتا ہے کہ یہ جو اخبارات پڑھنا اور یہاں سے کتابیں لے جانا, ان پر گفتگو کرنا, تو یہ تو ظاہر ہے ہم جب سوشل میڈیا پہ بہت بعد میں وہ آ کے جوائن کیا انہوں نے, آج بتا رہے کہ آپ دلچسپ واقعات ان کے سوشل میڈیا کے ساتھ جو انگیجمنٹ تھی. تو یہ جو سندھ کی سماج پر نظر رکھنا اور سندھ کے سماج کے لیے سوچنا, یہاں کے بارے میں پڑھنا, اس کے بارے میں اپنی ایک رائے شیئر کرنا, تو یہ جو سارا جاوید کا جو سندھ کے ساتھ ظاہر ہے اسٹوڈنٹ لائف میں تو وہ سیاست میں بھی رہے, بعد میں وہ یہاں استاد رہے اور وہ ایک ان کا اپنا حلقہ رہا بڑا وسیع, لیکن جب وہ وہاں تھے تبھی یہاں سے ڈسکنیکٹڈ نہیں تھے. آپ لوگ آتے تھے تبھی یہ محفلیں ہوتی تھیں, دوستوں سے ملنا ہوتا تھا, لیکن وہاں رہتے ہوئے بھی جاوید نے اخبارات کے ذریعے اور سیاسی موومنٹس ہو, کوئی بھی سماج کا ایشو ہو, جاوید اس کے ساتھ بڑا جڑا رہتا تھا اور فوراً اس کے بارے میں اپنی رائے دیتا تھا کہ یہ کرنا چاہیے, یہ کرنا چاہیے, ایسا ہونا چاہیے. میں آپ کو مثال دوں, ابھی جو آپ نے یہاں خواتین کا مارچ ہوا تو اس نے وہاں سے اپنا چندہ بھیجا اس کے لیے, مطلب یہ اس کی ایک ایموشنل یا ایک طرح کا ذہنی یا فکری تعلق ہے کہ وہاں سے اس نے چندہ بھیج کے اپنے آپ کو جوڑا اس سارے گھروں کے ساتھ. ذرا اس قسم کی بتائیے کہ آپ بتائیے نمائش باتیں کہ جب یہ سندھ کے ساتھ یہ ضرورت تھی اس کی. آپ تو جانتے ہیں کہ میں مطلب وائس آف امریکہ میں بین الاقوامی ایشوز کو کور کرتی ہوں. مطلب یہ امریکن انٹرسٹ کی جو باتیں ہوتی ہیں, افغانستان ہو, پاکستان ہو, خطہ ہو, اس کے بارے میں میں ٹاک شوز کیا کرتی ہوں. جاوید کی جو دلچسپ بات یہ تھی کہ وہ ٹھیک ہے نیشنل ایشوز میں انٹرسٹڈ تھا, لیکن کیونکہ وہ سندھ کے اخبارات کو پڑھا کرتا تھا تو مجھے کہتا تھا کہ فلاں ایشو ہو گیا ہے فلاں ڈسٹرکٹ میں اور فلاں, کوئی طریقہ ہے کہ اس کو اپنے ٹاک شو میں جو ہے وہ شامل کرتے, اور بڑا اس کو کنونس کرنا پڑتا تھا کہ نہیں یہ امریکن انٹرسٹ کی بات ہے, لیکن کسی نہ کسی طریقے سے میں کوشش کرتی تھی کہ ہیومن رائٹس کے حوالے سے اس کے جو ایشوز ہیں ان کو اپنے پروگرامس میں شامل کروں. پچھلے دنوں مطلب یہ تھا کہ کیونکہ ہم دونوں کو واشنگٹن میں جاب ملا ہوا تھا اور ہم دونوں ایک دوسرے کو سپورٹ کر رہے تھے. جاوید کی خوشی اس بات پہ تھی کہ اگر مجھے کہتا تھا کہ اگر میں نے $50 بھیج دیا, ایک غریب بندہ ہے, بہت غریب ہے, اس طرح سے بولتے اچھا اس کے لیے کتنا فرق پڑے گا نا کہ اگر اس کو $50 اس طرح سے ویمنس مارچ کے لیے پیسے بھیجنا جو کہ انہوں نے پچھلے دنوں کیا, یا اپنے بھانجے بھتیجے جن کو وہ اوپر لانا چاہ رہا تھا. تو میرا تو یہ تھا کہ بالکل, کیونکہ ظاہر ہے جو جاوید کی خوشی تھی وہ میری خوشی تھی. مطلب ہمارے ذہن میں تو پیسہ آنی جانی شے ہے, اور لیکن میں آپ کو سچ بتاؤں کہ یہ سب کچھ ایک پروسیس کے تحت ہم سوچ رہے تھے, کیونکہ ہمارا الٹیمیٹ گول تھا کہ ہم واپس آئیں, ہم یہاں کوئی ادارہ بنائیں, ہم کمیونٹی میں کام کریں, ہم سندھ کے لوگوں کے لیے کام کریں. ایک دن ہم گورکھ کی طرف گئے تو اس نے کہا کیا زبردست ہوگا اگر میں نے کوئی فلسفے کا انسٹیٹیوٹ وہاں گورکھ میں کھولا, کتنا اچھا مقام ہوگا اگر ہم وہاں کچھ کر سکیں. سو یہ آئیڈیاز جو ہیں وہ ان کے ذہن میں جب بھی ہم آتے تھے تو کوئی آئیڈیا لے کے جاتے تھے کہ اب نیکسٹ ٹائم اس کو آگے بڑھانا ہے.
تو ہم بالکل وہ جسے کہتے ہیں نا وہ اس کی طرف رفتہ 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 پہنچ رہے تھے جب کہ یہ المناک واقعہ پیش آیا. میں آپ کے ساتھ دو باتیں اور کروں گا, پھر کچھ سوال دوستوں سے ہاؤس اوپن کریں گے. ابھی اس واقعے دردناک واقعے سے پہلے جاوید ایک بہت بری بیماری سے گزرے اور ظاہر ہے وہ اس میں آپ کا ساتھ ان کے ساتھ بہت غیر معمولی رہا, ان کی اپنی ایموشنل کریج بھی اس میں بڑا ساتھ رہا. ذرا اس کی کچھ بتائیے پیمائش کی کچھ سارا مرحلہ. ظاہر وہ تکلیف تھا ہی, لیکن جاوید کو دیکھا کہ وہ پینٹنگس کر رہا ہے اور اس بہت مشکل ترین وقت میں بھی وہ اپنی ایک کاگنیٹو انرجی کو کریٹیولی استعمال کرنا اور اس طرح سے ویک نہ پڑنا. تو یہ جو سارا دور گزرا, جس کیفیت سے جاوید گزرا, آپ گزرے, ذرا اس کی کچھ ہمیں یادیں بتائیے. میں سمجھتی ہوں کہ یہ جاوید کی زندگی کا سب سے مشکل زمانہ تھا, اور کیونکہ جاوید کا مشکل زمانہ تھا تو میرا بھی مشکل زمانہ تھا. کوئی وائرس جاوید کو لگ گیا اور ایک بہت ریئر قسم کی بیماری ان کو پیدا ہو گئی جس کو گیان بارے سنڈروم کہتے ہیں, GBS. اور اس کی وجہ سے اچانک جاوید نے اپنی دونوں ٹانگوں کو لوز کر دیا, وہ کھڑے بھی نہیں ہو پا رہا تھا. اور ایک دن اس نے مجھے ٹیلی فون کیا کہ میں بستر سے گر پڑا ہوں اور میں ٹیلی فون تک نہیں پہنچ پا رہا ہوں, اور بڑی مشکل سے ٹیلی فون انہوں نے ہاتھ کر کے مجھے کال کیا. اس کے بعد میں دفتر سے جیسے ہی پہنچی تو پہلا کام کیا کہ 911 کو کال کر کے پولیس وہ فائر کو بلایا. جو فائر بریگیڈ آ گئی, ان کو کرسی پہ بٹھایا اور ان کو تیزی سے ہاسپٹل کی ایمرجنسی میں ڈرائیو کر کے لے گئی. وہاں پر ایک دلچسپ مجھے بات یاد آتی ہے اور بہت ہی پرسنل ہے, لیکن آپ جاوید کے کیریکٹر کو سمجھ سکتے ہیں اس سے. وہ یہ تھا کہ جس کمرے میں ان کو ایڈمٹ کیا وہ سیمی پرائیویٹ کمرہ تھا, یعنی کہ برابر میں کوئی اور اس کو شیئر کر رہا تھا. تو ڈاکٹرز نے مجھے کہا کہ اب آپ کا کام ختم ہو گیا, اب آپ واپس جاؤ. اور جاوید اپنی لنگڑاتی ہوئی ٹانگوں پر کھڑا ہو گیا اور اس نے کہا اگر نفیسہ کو یہاں نہیں داخل کرو گے تو میں بھی اس کے ساتھ جا رہا ہوں. اور انہوں نے پھر سوچا کہ یہ پیشنٹ ہی مر جائے گا اگر ہم نے نفیسہ کو جگہ نہیں دی, تو پھر انہوں نے مجھے وہاں پر ایک بینچ دیا. تو کئی دنوں تک یہ ہوا کہ یہ وائرس ایک اچانک کیفیت ہو گئی اور کوئی ڈائگنوز نہیں کر پا سکا کہ یہ ہوا کیا ہے. کچھ لوگوں کا خیال تھا کہ سوڈیم کی کمی ہے, کچھ ہے. کوئی 8ویں دن میری بہن جو ایک بہت سینئر انفیکشس ڈیزیزز کی اسپیشلسٹ ہیں, انہوں نے بھی واٹس ایپ پہ کانٹیکٹ کیا. پتہ چلا کہ یہ ایک بڑی سیریس بیماری ہے اور اس کا علاج یہ ہے کہ آپ ان کو 5000 cc خون کا دو, جس کا مطلب ہے کہ ان کا پورے باڈی کا خون جو ہے وہ تبدیل کیا گیا اور ہر روز 1000 cc ان کو بلڈ چڑھتا تھا. 3000-4000 cc ہوئے, پھر بھی ان کے پیر میں کوئی جنبش نہیں تھی. مجھے بہت ہی ڈپریشن تھا. میرا یہ خیال تھا کہ شاید باقی کی زندگی ان کو ویل چیئر میں جو ہے میں ویل کر رہی ہوں. جب چوتھا ان کو 4000 cc بلڈ پلیٹلیٹس ملے تو ان کے پیر میں جنبش شروع ہو گئی, اور اس کے بعد جو ہے ان کو ایک ریہیب ہوم میں شفٹ کیا گیا اور وہاں ان کو بیسکلی چلنا سکھایا گیا. انہوں نے پورا ری لرن کیا کہ کیسے چلا جا سکتا ہے. اور 5ویں دن میں نے دیکھا کہ وہ اٹھ کے جو ہیں وہ خود چل کے جا رہے ہیں باتھ روم میں. اس سے ریلیٹڈ جو دلچسپ بات مجھے یاد ہے وہ یہ کہ اس کے کچھ مہینے بعد ہم لوگ ایک پارک میں جا رہے تھے, میں ڈرائیو کر رہی تھی, تو انہوں نے کہا گاڑی کو روکو. میں نے گاڑی کو روکا تو انہوں نے اپنے کین کو پکڑتے ہوئے ایک باغ کے بیچ میں ایک درخت کی تصویریں لینا شروع کر دی. اور میں نے اس درخت کو جب دیکھا تو مجھے اندازہ ہوا کہ اس درخت پہ پتجھڑ ہو گئی تھی, اس کے تمام پتے جو ہے وہ گر پڑے تھے, اور اس کو ہر اینگل سے جو ہے تصویر نکال کر جب وہ واپس آیا تو میں نے کہا جاوید تم کو
اپنی جو حالت ہے وہ اس کی یاد آئی نا یہ دیکھ کر. تو کہتا ہے ہاں کیسے پتہ چلا؟ میں کہا ہاں I can read you. سو پچھر آئی, لیکن پچھر کے بعد سمجھ لیجئے کہ پھر باہر آ گئی. یہی تو حیرت کی بات ہے کہ باہر آ گئی, چلنا سیکھ لیا. اور فیبروری کی 28 تاریخ تھی کہ میں نے اس کو کہا کہ اس ویکینڈ ہم آرام کرتے ہیں, ٹیوزڈے سے پکا جو ہے وہ واکنگ کا رجیم شروع کرنا ہے اور ڈائٹ بہتر کرنی ہے اور تمہیں بالکل ٹھیک ہو جانا ہے. اور یہ منصوبہ ہم نے بنا کے رکھا ہوا تھا. اسی لیے مجھے کبھی کبھی اعتقاد نہیں آتا ہے, کبھی کبھی یقین نہیں آتا ہے کہ کیا ہو گیا. میں آخری بات آپ سے یہ کہوں گا کہ ظاہر ہے کہ جو دردناک واقعہ ہوا ہے اس کو ابھی تک ہم سب کا ذہن قبول نہیں کرتا, دل نہیں مانتا, اور ہر لمحے دل کہتا ہے کاش ایسا نہ ہو, یہ سچ نہ ہو. لیکن بہرحال جو کچھ ہوا ہے, میں سمجھتا ہوں کہ ایسے لوگوں کی جو موت ہے اس پر سوچنے کی بجائے جو ان کی زندگی ہے ان کو سیلیبریٹ کیا جائے, اس پر زیادہ فوکس کیا جائے اور اس کے بارے میں بہت زیادہ بات کی جائے. اور تو میں آپ سے ہی چاہوں گا نفی صاحب کہ ظاہر ہے آپ کو پتہ ہے کیونکہ آپ جاوید کے تمام دوستوں کی خود بھی دوست ہیں, اور جیسے ہمارا پورا ایک کلچر رہا ہے ایک بالکل گھر کے افراد کی طرح, تو آپ کو پہلے تو پتا تو یقیناً تھا کہ جاوید دوستوں کو بہت پیارا ہے اور جاوید کے ساتھ دوست بحثیں بھی کرتے ہیں, اخلاق بھی کرتے ہیں, نر دن بیٹھا ہوا ہے. سب سے بڑا نکات اس کا, میں سمجھتا ہوں دنیا میں نریندر سے بڑا تیکھا نکات, لیکن نریندر کی جو اس کے ساتھ محبت ہے یا جاوید کی جو محبت ہے اس کے ساتھ, یہ تو آپ کو پتا ہے کہ دوستوں کو بہت پیارا تھا اپنی ان خصوصیات کی وجہ سے جو ہم نے سب نے باتیں کی ہیں. لیکن یہ جو اس واقعے کے بعد آپ کو ایک اور بھی ایک آپ کے سامنے پہلو سامنے آیا ہوگا, جس قدر سماج نے معاشرے نے ان پر پیار نچھاور کیا ہے. ان کے دوست تو کرتے ہی رہیں گے, ظاہر ہے گھر کے افراد تو کرتے رہیں گے, لیکن جو معاشرہ ہے باقی جن لوگوں نے اس کو نہیں دیکھا تھا, تو آپ کیسے محسوس کرتی ہیں؟ درد تو ہے, وہ تو اس کی تو کیفیت ہم بیان نہیں کر سکتے. لیکن یہ جو جاوید کو ریسپانس ملا ہے, جاوید کے ساتھ لوگوں نے جس محبت کا, پیار کا, اور وہ صرف روایتی محبت تو نہیں ہے, وہ تو شعور اور علم کی محبت کے توسط سے وہ محبت ہے. تو آپ کو کیسا لگتا ہے؟ ایک طرف تو وہ درد ہے جو ظاہر ہے کہ ایک طرف حقیقت ہے, لیکن یہ جو پورے معاشرے کا, سماج کا جاوید کی طرف پیار کا رویہ ہے, تو آپ کی محسوسات کیا ہے, کیفیات کیا ہے, کیسے آپ دیکھتے ہیں اس ساری صورت؟ یہ جاوید اس سندھ کی پیداوار ہے. سندھ میں جو صوفیانہ مزاج ہے وہ ہے جو ریسپانس جاوید کو, ہاں جو ریسپانس جاوید کو ملا. دیکھیے جو سندھ کا صوفیانہ مزاج ہے وہ میرا خیال ہے کہ اس وقت جس طرح سے لوگوں نے ریئیکٹ کیا, میں نے دیکھا جب بینظیر بھٹو کو قتل کیا گیا تو کس طرح لوگوں نے سڑکوں پہ آ کر جس طرح سے اپنی جو ہے وہ فرسٹریشن کا اظہار کیا. اور اس کی وجہ یہ تھی کہ بی بی چاہے وہ سیاستدان کیوں نہ ہو, لیکن ہر ایک کو پتہ تھا کہ بی بی اور پرسنلی جو میں بینظیر کو جانتی ہوں کہ وہ اپنی دھرتی سے کس قدر محبت کرتی تھی. لوگوں نے بھی اسی طرح سے اس کا اظہار کیا کہ بی بی کے قتل کے بعد انہوں نے جس طرح اپنی ڈیسپریشن کا اظہار کیا. جاوید کو پرکھنے والے وہی لوگ ہیں, وہی صوفیانہ مزاج کے لوگ ہیں جو جانتے تھے کہ جاوید کی اس دھرتی سے کس حد تک محبت ہے. اور وہی صوفیانہ مزاج کا اظہار ہوا جب یہ واقعے کے بعد, اور میں پھر بھی حیران ہوں کیونکہ
ظاہر ہے جاوید اتنا وہ ایک پبلک فگر تو نہیں تھا، لیکن جس طرح میں سن رہی ہوں بلوچستان میں، سندھ میں اور جگہ جگہ ریفرنسز ہو رہے ہیں جاوید کی نام پر، وہ بات ہے. لیکن دوسری بات یہ ہے کہ سندھ جو ہے وہ ابھی تک میرے ذہن میں ایک ریگستان ہے جو ہر بوند کے لیے پیاسا ہے. اور جاوید کی جو سوچ تھی، ان کی انٹلیکچوئل سوچ، وہ ایک بوند کی مانند تھی اس دھرتی کے لیے، جہاں لوگ رہنمائی کے لیے جو ہے ترستے ہیں، جہاں نوجوان شعور کے لیے ترستے ہیں، جہاں اصل سوال اٹھائے جاتے ہیں کہ ہمارے ساتھ کیا ہوا ہے 70 سال کی تاریخ میں کہ ہم اب تک پسماندہ ترین ملکوں میں شمار ہوتے ہیں. جہاں سندھ کے لوگ جنہوں نے اپنے ہی لیڈرز کو الیکٹ کیا، پاکستان پیپلز پارٹی والوں کو الیکٹ کیا، اور انہی کے ہاتھوں جو ہیں وہ کچھ بھی نہیں حاصل کر سکے. تو وہ سچ تھا جو کہ جاوید اپنی سوچ میں وہ سوال اٹھاتا تھا، کیونکہ ایک انٹلیکچوئل کی حیثیت سے وہ سیاسی طور پہ مارکسسٹ لیفٹسٹ، برنی سینڈرز کو $27 ہر مہینے دینے والا شخص، ظاہر ہے اس ملک میں چاہتا تھا کہ ایک ایسا نظام آئے جو کہ سب لوگوں کے لیے جو ہے وہ ایک بہتری لائے، اور جو سندھ کے لوگوں کے لیے، خاص طور پہ جو وڈیروں کا شکار لوگ ہیں، جو کہ پسماندگی کا شکار لوگ ہیں، ان کی زندگی کیسی بہتر کی جائے. تو وہ جو سندھ جو ترستا تھا اس سوچ کے لیے، اس پیار کے لیے، اسی سندھ میں اس وقت آپ دیکھ رہے ہیں کہ لوگ کتنا دکھ بھرے انداز میں جاوید کو یاد کر رہے ہیں. ہاں مجھے خیال ہے کہ ان محفل میں کوئی دوست کا असांजी वेठल वारे दोस्त मां नफ़ीसा खान जावेद के बारे में का ॻाल्हि पुछणु चाहे ज़रूर था. नहीं आप ही रखें. बस बस सवाल नफीसा बाजी से ये सवाल है. हमने जावेद कुतुब से काफी कुछ चीजें सीखी, लेकिन आपने जावेद से सिंधी भी नहीं सीखी, नंबर 1. दूसरी चीज हमारा ये कल्चर है कि शादी से पहले नाम कुछ और होता है और शादी के बाद उसके खाने के साथ नाम को जोड़ा जाता है. तो आपकी शनाख्त जो है वो है नफीसा रुतबई है और जावेद भुट्टो की तरह. आप कम से कम जिस तरह जरदारी में कचूबर बनाया, जरदारी भुट्टो इस तरह का कुछ बना देती तो ठीक था. तो ये मेरे सहन में 2 चीजें थी. अगर आप एक्सप्लेन, ये जाती तौर पर बात करना था बस. मैं ज़रा आपकी तशरीह कर दूँ. मैं सिंधी बोल सकती हूँ, पाण सिंधी आया, लेकिन ये है कि और बल्कि 6 सिंधी अखबारों का मजमुआ मैं पढ़ा करती थी और उसकी बुनियाद पे सिंध डाइजेस्ट लिखा करती थी. ज़ाहिर है क्योंकि मैं वेस्टर्न स्कूलों में गई तो इस वजह से मेरी अंग्रेज़ी सिंधी के निस्बत ज़्यादा स्ट्रॉन्ग है. जहाँ तक नाम का ताल्लुक है, मैं हैरान हूँ कि आप इस तरह की बात कर रहे हो, क्योंकि जिस शख्स से मैंने शादी की वो सबसे बड़ा ख़वातीन के हुकूक का अलमबरदार था. उन्होंने मुझसे इसलिए नाता जोड़ा क्योंकि मैं अपने जहन की खातून हूँ, जिस तरह वो अपने जहन का मर्द था. और कुछ लोग यहाँ, मेरा ख्याल है सागर समेजो ने ये बात की कि हैरत की बात है कि जावेद ने शादी कैसे की, वो तो शादी करने वाला शख्स ही नहीं था. तो मेरे बारे में भी यही बात थी कि मेरे वालिद जो है खुशी के मारे पागल हो गए जब मैंने कहा कि वाकई मुझे एक शख्स मिला है जो मेरा शरीक हयात बनेगा. लिहाजा ये ना समझें कि कोई एक तरफा बात होती है. हम दोनों अपनी ज़ात में खुद इंडिविजुअल्स रहे हैं और उसने जिस तरह से मेरी इज्जत की, इसी वजह से मैं उसके साथ हूँ. एंड मैं समझती हूँ कि एक कपल इसी तरह साथ रह सकता है अगर एक दूसरे की इज्जत करता है और एक दूसरे को एक फर्द के तौर पे ट्रीट करता है.
آخری کو ڈاکٹر شد پکڑا اچھی آخری سوال ہو تو طے کریں. ویسے آپ نے جو پہلے بات کی تھی نا میں ذرا سے اس کی بھی تصدیق کر دوں پھر آپ کی بات پہ آتی ہوں کہ میں نے کبھی بھی سگریٹ نہیں پی. غلط فہمیاں بھی پیدا ہوتی ہیں. جاوید نے سگریٹ اس لیے بند کیا کیونکہ میں نے شادی سے پہلے ان سے کہا کہ شادی کے فوراً بعد میں ویڈیو نہیں بننا چاہتا یہی بات. اور کیونکہ مجھے پتا ہے کہ سگریٹ کے کتنے مضر اثرات. جہاں تک میرے بھائی پرویز کا تعلق ہے اور جاوید کا تعلق ہے تو وہ بہترین دوست رہے اور ظاہر ہے پرویز زیادہ کاسموپولیٹن ہے. ہمارا خاندان زیادہ گھوما پھرا ہے اور مغرب کے ساتھ جڑا ہوا رہا ہے. جاوید اتنا زیادہ نہیں تھے لیکن دیکھیے مزاج میں بھی بڑا فرق تھا. میرے بھائی پرویز کا مزاج بالکل مختلف ہے. جاوید بہت ہی نرم اور دھیمے قسم کا انسان ہے لیکن اس کے باوجود میں نے کبھی بھی ان کو کسی بات پہ اختلاف کرتے ہوئے ایسا سچ نہیں دیکھا. اگر اختلاف ہوتا بھی تو بہت ہی سویلائز انداز میں ہوتا. وہ بہترین دوست تھے اور ان کی رشتے میرا خیال ہے کہ بالکل مثالی تھے. شاید کوئی اور سوال بس کوئی آخری کچھ دنوں کے بعد یہ نیوزی لینڈ میں واقعہ ہوا ہے تو کچھ کال کی نگاروں نے یہ بھی لکھا ہے کہ یہ بھی اسلام فوبیا کا حصہ تھا جاوید کا واقعہ. آپ اس کو آپ بھی دیکھتی ہیں اس طرح دیکھیے یہ ایک بالکل نیا ایپیسوڈ شروع ہوا ہے. یہ جو واقعہ ہوا ہے اس کو میں جو اسسٹنٹ اٹارنی جنرل سے ملی امریکہ میں اس واقعے کے فوراً بعد تو میں نے یہ بھی ذکر کیا کہ یہ ہیٹ کرائم کا بھی حصہ ہو سکتا ہے کیونکہ جس دن یہ واقعہ ہوا تو ہمارے دوست جب جمع ہوئے تو اس اپارٹمنٹ میں جہاں یہ قاتل رہتا تھا وہاں ایک ہنگامہ شروع ہو گیا کیونکہ اس کے خاندان والوں نے بھی شور مچانا شروع کر دیا. ہمارے دوست نے سنا ان کو کہتے ہوئے کہ یہ فارنرز جو ہیں یہ ہمیں گرفتار کروائیں گے. کوئی چیز پروون نہیں ہے ابھی. اس پر واشنگٹن پوسٹ ایک بڑی انویسٹیگیٹو رپورٹ لکھ رہا ہے کہ اس کے پیچھے کیا تھا. کیا یہ صرف ایک پاگل آدمی جو قاتل تھا اس کا فعل تھا؟ کیا یہ ہیٹ کرائم تھا؟ کیا اس کے پیچھے کوئی کنسپریسی ہے؟ بہت ساری چیزیں جو ہیں وہ اب کلیئر نہیں ہیں اور اس لیے میں خود جاؤں گی گواہی دینے کے لیے گرینڈ جوری میں. اور یہ ایسی کہانی ہے جو آہستہ آہستہ انفولڈ ہو رہی ہے کیونکہ جس طرح میں اور جاوید فوجیہ کے لیے انصاف لیتے تھے
इसी तरह मैं चाहती हूँ कि जावेद के लिए मुकम्मल इंसाफ हासिल किया जाए, क्योंकि अगर वो होता तो आज वो मेरे साथ बैठ के सर जोड़ रहा होता और कहता कि चलो इस तरह से इस डायरेक्शन में जाते हैं। सो मैं तो आपको कह सकती हूँ कि मैं मुकम्मल तौर पे जावेद के लिए इंसाफ हासिल करूँगी, बिकॉज ही इज़ अ पार्ट ऑफ मी, और इंसाफ कहीं नहीं जाएगा इस केस में। बहुत शुक्रिया रफी साहब, सभी की मेहरबानी। चाय मुझे साईं लाला रहमान साहब थैंक्स कंदो सभिनी खे। डॉक्टर कामरेड हरीश साहब असां वटि आयो आहे ऐं साईं इसाक मंगरियो आहे। ऐं हैदराबाद जी समूरी सहाफ़ती बिरादरी जी तरफ़ां अदी नफ़ीसा जो इंतहाई दिलि जी गहराइनि सां थोराईंदो आहियां त उन्हनि असांजे लाइ टाइम कढियो ऐं जावेद जे दोस्तनि सां, जावेद जे चाहींदड़नि सां, जावेद जूं सारियूं ऐं उन सां गॾोगॾु ऐं जामी साहिब जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन सॼे प्रोग्राम में मेज़बानी कई। इरफाना मल्ला साहिबा, सागर समेजो साहिबु, इमदाद जांजो साहिबु, मंसूर थईम साहिबु ऐं डॉक्टर हरेश, ॿिया समूरा दोस्त जेके बि हिन प्रोग्राम में आया उन्हनि जो दिलि जी गहराइनि सां शुक्र अदा कयां। सामीन ही प्रोग्राम हैदराबाद में काल नाम्यारे फ़लसफ़े ऐं ॾाहे जावेद भुट्टो जी यादि में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां हैदराबाद प्रेस क्लब में तहज़ती मेड़ाको कोठायो वियो। सामीन हिन प्रोग्राम बाबति के भी राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। वरी नए प्रोग्राम में अवां जी समातुनि में हाज़िर थिबो। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।